बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मालिक तूं मछ ॾेज ऐं जियां तुंहिंजे आसिरे सभई पाड़ूं सूरजूं हिकु लहज़े मंझि लटेज हिकु तूं मुंहुं न मटेज ॿियो लोक मटियो त घुरियो। अस्सलामु अलैकुम मुंहिंजा तमामु नाज़रीन, उमेदु करियां थी तव्हां सभु बिल्कुलु ठीकु हूंदव। खोड़ सारियूं दुआऊं अव्हां जे लाइ, नेक तमन्नाऊं अव्हां जे लाइ। ऐं अव्हां जी पंहिंजी मेज़बान ताहिरा जो अव्हां जी पंहिंजी इन स्पेशल लाइव ट्रांसमिशन अज़मत रमज़ान में मां हाज़िर आहियां। माह रमज़ान जी उहा ट्रांसमिशन जेका माशाअल्लाह सां लाइव अव्हां ताईं पहुचाई वेंदी आहे, रहमतुनि जो अशरो पंहिंजे इख़्तिताम ताईं पहुतो ऐं अॼु मग़फ़िरत जे अशरे में पाण मौजूदु आहियूं। अॼु 11हों रोज़ो आहे ख़ैर सां। 11हें रोज़े जूं अव्हां सभिनीनि खे खोड़ सारियूं मुबारकूं हुजनि। माह रमज़ान जो उहो महीनो जेको जल्दी गुज़री वेंदो आहे, माह रमज़ान जो उहो महीनो जेको महिमान हूंदो आहे ऐं उहो महीनो जंहिं महीने में असां बंदा रब पाक जा महिमान हूंदा आहियूं। उहो महीनो जेको अलाह जो महीनो आहे, उहो महीनो जंहिं महीने में पाण तमामु घणियूं इबादतूं कंदा आहियूं। कोशिशि त हूंदी आहे त टुटल फुटल जेके इबादतूं असां करे सघूं उहे दिलि सां करियूं। हा, मां सम्झंदी आहियां त वाक़ई दिलि सां इबादत करण जी घुर्ज हूंदी आहे। ज़रूरत जेका हूंदी आहे उहा बसि दिलि सां इबादत करण जी हूंदी आहे। असां जॾहिं जाइ नमाज़ ते हूंदा आहियूं, नमाज़ अदा करे रहिया हूंदा आहियूं, जॾहिं ज़िक्र करे रहिया हूंदा आहियूं, जॾहिं तस्बीह करे रहिया हूंदा आहियूं, जॾहिं तिलावत करे रहिया हूंदा आहियूं, उनखां पोइ जॾहिं दुआ घुरंदा आहियूं त उहा दुआ अर्श ताईं कीअं पहुचे, असांखे कीअं ख़बर पए त उहा दुआ असांजी क़बूलियत जे दर्जे ताईं पहुचंदी आहे। पहिरियों त असांखे इहो ईमान हुजणु घुरिजे, असांखे इहो यकीन हुजणु घुरिजे त अल्लाह तबारक व ताला पंहिंजे हर बानी जी दुआ ज़रूरु ॿुधंदो आहे। उहा दुआ जेकॾहिं उहा मख़सूस वक़्त में क़बूल कोन थी थिए, अव्हांखे लॻे थो त दुआऊं कोन थियूं ॿुधियूं वञनि, त ईअं कोन हूंदो आहे। दुआऊं ॿुधियूं वेंदियूं आहिनि। उन्हनि दुआउनि जो सिलो इहो हूंदो आहे त अल्लाह तबारक व ताला आसानियूं ज़रूरु पैदा कंदो आहे, पंहिंजे गैब मां मदद ज़रूरु फ़रमाईंदो आहे। पर ठीकु आहे, जेकॾहिं का दुआ महसूसु थिए थो कोन थी ॿुधी वञे या कोन थी क़बूल थिए त उहा दुआ ज़ख़ीरे तौरु जमा ज़रूरु थींदी आहे ऐं उनजो फल असांखे ज़रूरु मिलंदो, इहो असांजो यकीन हुजणु खपे। उनखां अलावा जी नाज़रीन, अज़मत रमज़ान में असां अॼु जे प्रोग्राम में काफ़ी सारियूं शयूं आहिनि जिन खे मां डिस्कस करणु चाहींदमि। काफ़ी सुवाल आहिनि, पर मां चाहींदसि त स्क्रीन ते ॾिनल जेको हेठि नंबर हले पियो तव्हां ज़रूरु डायल कजो ऐं प्रोग्राम में अव्हां बि शामिलु थिजो। अव्हां जा बि सुवाल मां वठणु ज़रूरु चाहींदमि ऐं मुफ़्ती साहबु मौजूदु आहिनि त मां चाहींदमि त दीन इस्लाम जी रोशनीअ में उन्हनि खां असां बयानु ॿुधूं ऐं कुझु सम्झूं ऐं पंहिंजी ज़िंदगी में वरी अमल करण जी बि कोशिशि करियूं। अच्छा, अज़मत रमज़ान में साथ कंहिंजो मौजूदु आहे? यकीननि जॾहिं हीअ ट्रांसमिशन लाइव हूंदी आहे ऐं अव्हां ताईं लाइव मेहरान टेलीविज़न नेटवर्क जे ज़रिए पहुचाई वेंदी आहे त कुझु स्पॉन्सरशिप ज़रूरु हूंदा आहिनि। नेल्सन पैंट्स जो नाज़रीन भरपूर साथ मौजूदु आहे। नेल्सन पैंट आला मयार जो नेशनल पैंट ब्रांड आहे, रंग ज़िंदगी जो, ऐं साथ मौजूदु आहे वाइटल टी जो, वाइटल पीओ ज़िंदगी जो। उनखां अलावा अज़मत रमज़ान में साथ मौजूदु आहे क्विज़ जो। क्विज़ ऐं रमज़ान ताज़गी ऐं मिठास जो बहितरीनु मेलाप। क्विज़ जी जेकॾहिं ॻाल्हि कयूं था, क्विज़ ज़ाइके जी रिवायत, हर घर जी सुञाणप ज़रूरु आहे। ऐं जॾहिं पाण दस्तरख़्वान ते मौजूदु हूंदा आहियूं त यकीननि असांखे कुझु ड्रिंक जी ज़रूरत हूंदी आहे, मिठो कुझु ज़रूरु चाहींदा आहियूं त असां वटि हुजे। सो क्विज़ जो हिकिड़ो ऑप्शन जेको आहे ॾाढो सुठो ऑप्शन ज़रूरु मौजूदु आहे। अच्छा जी जनाब, प्रोग्राम जी तरफ़ पाण अॻियां वधूं था। अज़मत रमज़ान में आयल जेके मुअज़्ज़िज़ महिमान मुंहिंजे इन अङण ते मौजूदु आहिनि, उन्हनि जो तारीफ़ मां कराइणु चाहींदमि। मुफ़्ती मोहम्मद आसिफ़ ख़ासकेली साहब अज़मत रमज़ान में तशरीफ़ फ़रमा आहिनि। अव्हांखे दिलि जी गहराई सां भलीकार चऊं था। अस्सलामु अलैकुम। उनखां अलावा जी असांजे प्रोग्राम में तशरीफ़ फ़रमा आहिनि कारी मोहम्मद नईम ताहिरी साहब जन, उन्हनि खे बि असां भलीकार चऊं था अज़मत रमज़ान में। अस्सलामु अलैकुम जनाब। उनखां अलावा अज़मत रमज़ान में आमिर सईदी, हाफ़िज़ मोहम्मद आमिर सईदी साहब मौजूदु आहिनि, उन्हनि खे बि अज़मत रमज़ान में असां भलीकार चऊं था। अस्सलामु अलैकुम। सो चाहींदसि त बाक़ाइदे तौर ते प्रोग्राम जो आगाज़ वरितो वञे। हाफ़िज़ मोहम्मद आमिर सईदी साहब जिन मौजूदु आहिनि, उन्हनि जे ख़ूबसूरत आवाज़ में तिलावत क़ुरान करीम हूंदी ऐं पाण सभु ॿुधण जी सआदत नसीब कंदासीं। أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. ما كان محمد أبا
وكان الله بكل شيء عليما. يا أيها الذين آمنوا اذكروا الله ذكرا كثيرا وسبحوه بكرة وأصيلا. هو الذي يصلي عليكم وملائكته ليخرجكم من الظلمات إلى النور وكان بالمؤمنين رحيما. آمنت بالله صدق الله العظيم. सुभान अल्लाह जी, माशाअल्लाह माशाअल्लाह। भई ख़ूबसूरत अंदाज़ में प्रोग्राम जो स्टार्ट पाण वठी चुका आहियूं। मुफ़्ती मोहम्मद आसिफ़ ख़ासकली साहिब जिन जी तरफ़ मां अॻियां वधणु चाहींदमि। मुफ़्ती साहिबु अव्हांखे ॿीहर मां भलीकार चवणु चाहींदमि अज़मती रमज़ान में। अॼु माशाअल्लाह असां ॿिए अशरे में पाण मौजूदु आहियूं। पहिरियों अशरो पंहिंजे इख़्तिताम ताईं पहुतो। चयो वञे थो त हीउ जेको अशरो आहे हिन में घणे खां घणो इस्तग़फ़ार करणु खपे। मां चाहींदसि त ॿिए अशरे जी फ़ज़ीलत जेका आहे उहा मां बयानु फ़रमायो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अज़ीमुशान महीनो रमज़ान मुबारक पंहिंजी तेज़ी सां रवानगी सां इख़्तिताम जी तरफ़ रवानगी आहे। पहिरियों अशरो रमज़ान मुबारक जो रहमतनि वारो उहो गुज़री वियो। हदीस पाक में अचे तो हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कि रमज़ान मुबारक जो पहिरियों अशरो रहमत आहे, जंहिंजो जेको आहे जेतिरी तव्हां रहमत जी दुआ घुरो, सुभान अल्लाह वल्हम्दुलिल्लाहि वला इलाहा इल्लल्लाह वल्लाहु अकबर जी तस्बीह पढ़ो त अल्लाह जी रहमत अव्हां ॾांहुं वधंदी ईंदी, भॼंदी ईंदी, डोड़ंदी ईंदी। ऐं ॿियो जेको अशरो जेको आहे मग़फ़िरत आहे, अस्तग़फ़िरुल्लाह रब्बी मिन कुल्ली ज़ंबि व अतूबु इलैहि, जंहिंजी तस्बीह आहे। ऐं हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन अशरे मग़फ़िरत खे हिकिड़ी ॿी फ़ज़ीलत इहा बि हासिलु आहे कि इन जेको अशरे जे अंदरि हज़रत आइशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा जी वफ़ात जो बि ॾींहुं इन जेको अशरे जे अंदरि आहे। उन खां अलावा जेको आहे जंग बदर आहे उहो बि इन अशरे जे अंदरि आहे। ऐं उन खां अलावा जेको आहे हिन अशरे जी फ़ज़ीलत आहे कि हीउ बख़्शिश जो महीनो आहे। ऐं असीं जी चवंदा आहियूं कि रमज़ान मुबारक महीनो महिमान आहे, पर आउं चवंदो आहियां रमज़ान महीनो महिमान न आहे, छो जो रमज़ान 2026 में बि ईंदो, 2050 में बि ईंदो। दरअसल महिमान असीं आहियूं। असीं हक़ीक़त में दुनिया में हर इंसान महिमान असीं महिमान आहियूं। रमज़ान महिमान आहे। रमज़ान खे ईंदड़ 100 सालनि खां पोइ बि अचिणो आहे। 100 साल पहिरीं बि आयो पियो ऐं ईंदो रहंदो। असांजा अबा ॾाढा पहिरीं हुआ महीनो रमज़ान बि अॼु उहे न आहिनि, रमज़ान त अॼु बि अचे पियो। इन जे लाइ अलाह खां बख़्शिश घुरूं। हीउ अशरो असांजो हले पियो। मुकमल तौर ते रमज़ान जो महीनो बख़्शिश जो ई महीनो आहे, लेकिन इहे जेके कैटेगरियूं विरायूं वयूं आहिनि, अशरा रहमत, अशरा मग़फ़िरत ऐं अशरा जहन्नुम खां ख़ुलासी जो, उनजो मक़सदु इहो हूंदो आहे कि हिकिड़ियूं ख़ासि जेके मवाक़े रखिया विया आहिनि, जीअं त महीना सभु अज़ीम आहिनि। मुहर्रम बि अज़ीम महीनो आहे, रबीउल अव्वल बि अज़ीम महीनो आहे, ज़ुल्हज आहे, लेकिन उनमें ख़ासि निस्बतूं आहिनि। मुहर्रम में शहादत इमामनि जी, रबीउल अव्वल में नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत आहे, पर महीना त असांजे लाइ सभु अज़ीम आहिनि। ईअं रमज़ान जा इहे टई अशरा असांजे लाइ अज़ीम आहिनि। टई बख़्शिश थी सघे थी, लेकिन अल्लाह जल्ले शान हो ऐं उनजे हबीब हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ासि मख़सूस अशरो इन जे लाइ मुक़ररु फरमायो कि इन जे अंदरि तव्हांजी तवजो सिर्फ़ु पंहिंजे गुनाहनि जी पोयां साबिक़ा मादी जे गुनाहनि ते हुजे तवजो, उनखां माफ़ी
बल्कि आइंदा जे लाइ अल्लाह खां तौबा घुराइणा आहे ताकी हिन महीने जे अंदरि तव्हां ख़ासि हिकिड़ो वज़ीफ़ो मुक़ररु करे बख़्शिश जो जेको अस्तग़फिरुल्लाह रब्बी मिन कुल्ली ज़ंबी अल्लाह खां घुरंदा रहो, अल्लाह ताला जेको आहे मुंहिंजी बख़्शिश फरमाईंदो। बेशक बेशक सुभान अल्लाह जी। अच्छा अल्लामा साहब, मुफ्ती साहब, असां इहो ॾिसंदा आहियूं त हर इंसानु अॼु जे दौर में सुठो ॿुधाइण जी कोशिशि कंदो आहे, प्रीटेंड कंदो आहे त आउं सुठो आहियां या मुंहिंजा अमाल सुठा आहिनि। इस्लाम इन बारे में कीअं बयानु फरमायो आहे त हक़ीक़त में सुठो त उहो इंसानु हूंदो आहे जेको अल्लाह जी नज़र में सुठो हुजे, अल्लाह जे क़रीब हुजे। जी, असल में इंसानु केतिरो बि इबादत गुज़ार हुजे ऐं केतिरो बि तहजुद गुज़ार हुजे, केतिरो बि अवाबिन चाश ताईं हाजी नमाज़ी काज़ी हुजे, रोज़ेदार हुजे, हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत मुआज़ बिन जबल रज़ी अल्लाह ताला अन्हु खे ही ज़बान जले करे इशारो करे फरमायो, मुआज़ तोखे सॼे दीन जो ख़ुलासो ॿुधायां, सॼे दीन जो ख़ुलासो छा आहे? कि हज़रत साहबिन फरमायो कि हाणे नबी साईं फरमाईंदो या त डिघी तहजुद पढ़ो, या डिघियूं नमाज़ूं ॿुधाईंदो, या डिघो हज ॿुधाईंदो, या ज़कात ॿुधाईंदो, जिहाद ॿुधाईंदो। त सहाबा हर के पंहिंजो जेको आहे मनसूबो पंहिंजो ज़हन सादी कई पे। त नबी पाक मुआज़ बिन जबल रज़ी अल्लाह ताला अन्हु खे ज़बान जले करे फरमायो, मुआज़ सॼे दीन जो ख़ुलासो इहो ज़बान आहे, जेकॾहिं तो इन खे क़ाबू करे वरितो त नमाज़ नथो पढ़ी, रोज़ो नथो रखी, उहो अल्लाह जो मामिलो तुंहिंजो माण्हू आहे, चाहे करे अल्लाह चाहे त तोखे सभु गुनाह माफ़ करे जन्नत में दाख़िल करे सघे थो। पर इन ज़बान सां कंहिं इंसान खे तकलीफ़ ॾियणु ऐं पंहिंजो इख़लाक़ ख़राबु करणु, इहो क़यामत जहिड़ी जेसिताईं बानो ख़ुदि माफ़ न कंदो, अल्लाह जल शानहू खे बि इख़्तियार न आहे कि उन माने जेको कुल इबाद माफ़ करे सघे। अली रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाईंदो हो कि कंहिं इंसान जो दिलि ॾुखाइणु काबतुल्लाह जी दीवार खे टोड़ण खां वॾो गुनाह आहे। त कंहिं माण्हू खे इहो ॾिसो तसवुर कंहिंखे हूंदो काबतुल्लाह में वञी जी दीवार खे को हथौड़ी हणे, को पथर हणे, त माण्हू तसवुर छा थो करे सघे कि मुक़दस जॻह खे ढाइनि पिया ऐं पथर हणनि पिया दीवार खे, ऐं असांजे नज़दीक केॾो वॾो गुनाह आहे। अल्लाह अली साईं उनजे मुख़ालिफ़त में चवे थो कि इहो नंढो गुनाह आहे, कि इंसान जो दिलि ॾुखाइणु इन काबतुल्लाह जी दीवार खे टोड़ण खां वॾो गुनाह आहे। असल में हर इंसानु पंहिंजे पाण खे सुठो सम्झे थो, नेक सम्झे थो। असल में सॼी जेके फ़साद जी जड़ आहे अॼुकल्ह जेको सॼे फ़िरके वारियत, इंतिहा पसंदि, तशदुद ऐं जेको बि हिन में सॼे जो मसइलो जेको आहे इहो बुनियादु अना आहे कि हर इंसानु जॾहिं चवे थो आउं सही आहियां, जे ॿिए खे तस्लीम ई नथो करे, त इहो सॼे फ़साद जी जड़ आहे। इंसान खे कोशिशि इहा करणु खपे कि पंहिंजे एबनि ॾांहुं ॿियनि जी ख़ूबियुनि ॾांहुं तवजो करणु खपे कि ॿिए जूं ख़ूबियूं कहिड़ियूं आहिनि, मुंहं में ऐब कहिड़ा आहिनि। असीं उल्टा आहियूं कि पंहिंजे ख़ूबियुनि ॾांहुं ॾिसूं था, ॿियनि जे एबनि ॾांहुं ॾिसूं था, इहो असांजी फ़साद जो जड़ आहे। ऐं हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इंसान जी अफ़ज़लियत ॿुधाई आहे कि इंसान लक़द ख़लक़ना इंसान फ़ी अहसनि तक़वीम, बहितरीनु आहे, सुठो आहे, फ़रिश्तनि जो सरदार आहे, जानवरनि जो सरदार आहे, 18,000 मख़लूक जो सरदार आहे। पर इंसान पंहिंजी असलियत जेको आहे उहो ॾेखारे कि केतिरो बि सभिनी शयुनि खां अफ़ज़ल हुजे, लेकिन ठहियलु त मटी सां आहे, ख़राबु कतरे सां आहे। किथां अल्लाह ताला हिनखे खणी ज़मीन मां, हिकिड़ो मटी मां हिकिड़ो इंसानु ख़ूबसूरत हिनखे बणायो आहे। पोइ इंसान खे जॾहिं अल्लाह जल शानहू ताक़त ॾिए थो, पैसो ॾिए थो, तो पैसे जे नशे में, ताक़त जे नशे में गुरूर करे थो, तकबुर करे थो, त अल्लाह ताला हुनखे इहो इशारो ॾींदो आहे कि या अय्युहल इंसानु मां गर्रका बिरब्बिकल करीम, कि इंसान तूं वएं छा, कुझु बि कोन्हे, ख़राबु किने पाणी जे कतरे मां तोखे ठाहे, ज़मीन जे कतरनि मां तोखे खणी, रेती जे ज़रनि मां खणी तोखे इंसानु बणायो। अॼु जेकॾहिं तो वटि पैसो आहे, जेकॾहिं तो वटि ताक़त आहे, त उनजे नशे में अची करे तूं रब खे भुलिजी थो। इंसान तुंहिंजी इहा औकात कोन्हे, तुंहिंजी औकात इहा कोन्हे, तूं तकबुर न कर, तूं अना न कर, तूं जेको आजिज़ी कर, छो जो तकबुर इब्लिस जी निशानी आहे ऐं आजिज़ी आदम अलैहिस्सलातु वस्सलाम जी निशानी आहे। तकबुर करण वारो ता क़यामत हलाक थी वियो ऐं आजिज़ी करण वारो हज़रत आदम अलैहिस्सलाम ता हयात जेको आहे कामयाबु थी वियो। इहो ई असांखे सबक़ु मिले थो कि इंसानु पंहिंजी ख़ामियुनि ॾांहुं ॾिसे, ॿियनि जी ख़ूबियुनि ॾांहुं ॾिसे। हा हा, कमाल, ख़ूबसूरत अंदाज़ में अवां बयानु फरमायो आहे। मुफ्ती साहब, मुंहिंजो जेको पुछण जो मक़सदु आहे, असां वटि ॾिसो भलाई जा सुठा कमु थींदा रहंदा आहिनि। अॼुकल्ह त सोशल अकाउंट्स पाण सभिनीनि जा आहिनि, त ॾिसंदा रहंदा आहियूं भई कहिड़ो पर्सन आहे जेको वधीक कमु करे रहियो हूंदो आहे, उहो ॾेखारे बि रहिया हूंदा आहियूं। पर हक़ीक़त में इस्लाम कीअं बयानु फरमायो आहे त जेकॾहिं कंहिंजी मदद बि करियो था त कहिड़े अंदाज़ में करणु घुरिजे। हा बिल्कुलु, असां ईअं कोन था चऊं त इन तरह जा कम ग़लति आहिनि, पर कुझु सफ़ेद पोश इंसान बि हूंदा आहिनि जेके पोइ उन क्राउड में कोन अची सघंदा आहिनि, पोइ मदद हासिलु न करे सघंदा आहिनि। असल में ॾिसो, असां मुख़्तलिफ़ NGOs में मूं कमु कयो आहे। फ़ुक़राई सथ आहे, असां गॾु ज़ुल्फ़कार हले पोटो ज़ुल्फ़कार, असां गॾु में काफ़ी अर्सो कमु कयो आहे। मूं पाण MK यूथ नेटवर्क डॉक्टर शाहनवाज़ दल, अहमद अली दल उनजो उनजी नेटवर्क जो चेयरमैन रहियो आहियां तक़रीबन 7 साल, ऐं सोशल तंज़ीमनि में रहियो आहियां। ॾिसो, असल में सदको उहो आहे कि हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, हिन साॼे खे ॾियो, खाॿे खे ख़बर न पवे। ठीकु आहे, इहो थी वियो हिकिड़ी ॻाल्हि। ॿी ॻाल्हि इहो ज़कात आहे, उनजो हिकुम इहो आहे कि ज़ाहिरी ज़हूर ॾियो, माण्हुनि खे ॿुधाए करे ॾियो, ऐलान करे ॾियो कि ख़बर पए ज़कात ॾियण वारे खे, कि ॿियो जेको बेशर्म नथो ॾिए उनखे ख़बर पए ज़कात ॾियणु फ़र्ज़ु आहे।
ऐं ज़कात तव्हां ऐलान करे ॾियो ताकी माण्हुनि खे ज़कात जी अहमियत ख़बर पए बिल्कुलु ऐं फ़र्ज़ीअ जी ख़बर पए। जी हाँ। सदके में वरी इनजो उलट आहे कि नबी साईं फरमायो साॼे का ॾियो खाॿे ख़बर न पए, माना इहा ऐलानी हल कोन्हे, ख़ुफ़ी आहे। हाणे रहियो हीअ जेके अवां चओ पिया जी राशन विराइणु आहे, इफ़्तारी कराइणु आहे, कंहिंखे राशन जो कटो ॾियणु आहे, Whatever जेको बि कंहिंखे कमु थिए कपिड़ो थो, हा, जेको हा। ॾियणु आहे, हाणे उनखे जेकॾहिं ॾियणु वञनि था त उनजो तरीक़ो इहो आहे कि उन जेको आहे सफ़ेद पेश जी जेको आहे तस्वीर न कढिजे, उनजे साम्हूं हिकारत करे हुनखे ॾिजे न, छो उनजे दिलि में इहो अची वेंदो कि असांखे ॾेई करे माण्हुनि खे ॿुधाइनि था। उनजो तरीक़ो आहे, असां वटि एनजीओज़ में इहो हूंदो आहे कि असांजी मजबूरी इहो हूंदो आहे फ़ोटू कढणु कि अॻियो माण्हू जेको डोनेशन ॾिए थो न असांखे उनखे लखे प्रूफ रुपया, ॾियणो हूंदो आहे। त हू त प्रूफ घुरे थो कि तव्हां किथे विञायो, जेकॾहिं नथा ॾियूं त असीं ग़लति था थियूं, माना 2 नंबरनि में शामिल था थियूं, माण्हू सम्झनि था खाई विया आहिनि। अच्छा, उनजो हिकिड़ो तरीक़ो आहे। हाणे मसलन तव्हां कंहिं सफ़ेद पोश खे ॾियणु चाहियो था, कंहिंजी मदद करणु चाहियो त तव्हां उनखे बैग ते बीहारो, तव्हां बैग ते बीहारो उनखे, फ़ोटू कढो ॾियणु महिल। अच्छा, ॾियणु महिल जेकॾहिं तव्हां कढो पिया त तव्हां उनखे ॾियणु महिल मुंहिंजे हथनि जी अची वञे, मुंहिंजे चहिरे जी न अचे, कई तरीक़नि। अच्छा, उन ते तव्हां हणी सघो था जेको तस्वीर लॻाए छॾंदा आहिनि, मोंड लॻाए सघंदा आहिनि, उहो बि तव्हां लॻाए सघो था। बहरहाल जेकॾहिं पंहिंजे पैसनि जी आहे, हलाल ॿियो को उन में शेयर न आहे, त उनजे लाइ त बहितर इहो आहे कि न फ़ोटू कढे, न कंहिंखे ॿुधाए, राति जी अंधेरी में निकिरे, उन्हनि माण्हुनि खे ॻोल्हे ऐं वञी हुनजे घर जे दहलीज़ ते पुॼाए अचे, पंहिंजो नालो बि ज़ाहिर न करे। जेकॾहिं उन अकेलो धणी सच आहे कि ॿियो करे सां शेयर न आहे, पर उहो को हालतुनि सां मजबूर आहे, को मुश्तरका पैसो आहे, को वेठो अमरीका में उतां खां पैसा मोकिले पोइ मुंहिंजे तरफ़ां जेको अवां इहो ऐं न विरायो समाजी कमु करो, उनखे ॾेखारणु त इहा मजबूरी आहे, इन हालत में जाइज़ आहे। पर उहो बि तॾहिं जॾहिं उन सफ़ेद पोश जी तस्वीर न अचे, उनखे लिकाइण जा कई तरीक़ा आहिनि, उहो करे सघिजे थो ताकी ऐं हुनखे बि महसूसु न थिए कि कढे पियो, माना अहिड़ो क़िस्म सां कैमरा वारे खे बीहारिजे कि हुनखे बि ख़बर न पए कि मुंहिंजी कारवाई थिए पई, त इहो जेको आहे सदको क़बूल थी सघे थो। बाक़ी जेकॾहिं तव्हां नाजाइज़ सम्झो तरीक़ो था, बि इहो आहे, हा, तव्हां बाक़ी यकीनन, सम्झो था कि असीं हिकिड़ो कटो ॾेई करे माण्हुनि हा। खे साम्हूं बीहारे ऐं हिकिड़ो कटो हुजे कैमरामैन 10 हुजनि, हिकिड़ो कटो हुजे कैमरामैन 10 हुजनि, त इहो जेको आहे न ग़लति आहे। इन जे उलट तव्हां करो 10 कटा ॾियो, हिकिड़ो कैमरामैन रखो, इहो जाइज़ आहे। ऐं सदके में त हुई आहे कि हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो सदको अवांजी भलाइनि खे जेको आहे न पोयां। जी जी, सदके जे हवाले सां यकीनन पाण ॻाल्हायूं था। मां चाहींदसि त थोरो तव्हां बयानु फरमाइजो, असांजो जेको मुआशिरो आहे, पाण हिन मुआशिरे में रहंदड़ फ़र्द आहियूं, हीउ मुआशिरो बहितर कीअं बणिजी सघे थो? हर पर्सन जेकॾहिं इंडिविजुअली पंहिंजो हिकिड़ो सुठो रोल प्ले करे त यकीनन हू पंहिंजे तरफ़ खां हिकिड़ी सुठाई ज़रूरु काउंट कराए सघे थो। अवांजी ज़ुबानी मुफ़्ती साहिब असां सम्झणु चाहींदा। असल में मसइलो इहो आहे कि हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं इनकलाब शुरू कयो, जदोजहद शुरू कई, हिकिड़ो त जॾहिं इंसान खे तब्दील थियण जे लाइ ॿियनि खे तबलीग खां पहिरीं पंहिंजे पाण खे सही करिणो पवंदो। हर इंसानु पंहिंजे जोत जो ॾीओ जलाए, हर इंसानु पाण जेको आहे न कोशिशि करे कि उहो इहो सोचे आउं पंहिंजे हिसे जो कमु करां, ऐं ज़रूरी न आहे कि ॿियो करे त पोइ आउं करां, न, तूं पंहिंजे हिसे जो कमु कर, ॿियो करे न करे हुनजो मसइलो आहे, तोखां तुंहिंजो पुछाणो कयो वेंदो। असां वटि छा आहे कि ॿियो उथे पोइ उथंदुसि, कैनाल ठहिनि पिया हुआ, ॿियो उथे पोइ उथंदुसि, अब का समाज में बुराई हले पई, नशो हले पियो, शराब विकामजे पियो, ॿियो उथे पहुचंदुसि। हाणे मसइलो हो कि हू बि उन आसिरे ते वेठो, अच्छा हू टियों वरी चौथे जे आसिरे ते, पंजूं 5-6 जे आसिरे ते वेठो आहे। मसइला असां वटि ईअं कोन्हे, असां वटि उथण वारी रवाज न आहे। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह जी बुनियाद रखी हुई ऐं हिन कलमे जे लाइ जॾहिं निकितो हो, जिहाद शुरू कयो, त हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण पंहिंजो पाण मुरादो पहिरीं मुकमल तौर ते पंहिंजे उन नज़रिए सां गॾु ॼमी बीह रहियो, ऐं उन सां गॾु जेको आहे पंहिंजी सुठाई, कॾहिं नबी साईं शराब न पीती, ज़िना, कूड़, ठगी, बेईमानी, यानी अहिड़ो अमल बि न हुजे कि जेको माण्हू ख़ुदि इनकलाब जे लाइ उथे या सुठाई जे लाइ उथे, माण्हू उनजे लाइ चवनि यार तूं पाण ख़ुदि ख़राबु आहीं, तूं हितां भतो वठी पियो, वरी भते खां रुकी पियो, तूं शराब पी पियो, शराब कर जली पियो, तूं ख़ुदि फियाई फाशी करी पियो। असांखे पहिरीं ॻाल्हि त हुनखे पाण खे सही हुजणु खपे, ऐं जॾहिं उहो निकिरे त इहो सोचे करे निकिरे कि आउं तब्दीली करण जे लाइ निकितो आहियां, ऐं नतीजो निकिरे या निकिरे। अच्छा, कॾहिं माण्हू ईअं हूंदा आहिनि, माण्हू सोचंदा आहिनि सुबुह जो तहरीक शुरू करां शाम जो नतीजो अचे, ईअं ज़रूरी न आहे। नतीजा इनकलाब कार्ल मार्क्स ॾिसो, लेनिन ॾिसो, कॾहिं जो जेको इनकलाब निकितल अञा ताईं न आयो आहे, त ज़रूरी न अचे। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 23 साल मुसलसल महिनत कई, नतीजो इनकलाब जो आयो 23 सालनि खां पोइ। पर हिकिड़ो माण्हू जेको बीह रहियो पंहिंजे नज़रिए ते, पंहिंजी सुठाई ते, रोल मॉडल बणिजी वियो, ऐं उन ते किचिरो बि उछलाइनि पिया, थुक बि उछलाइनि पिया, नऊज़ बिल्ला, गारियूं बि ॾियनि पिया, ऐं हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जेको आहे न बेइज़ती बि कनि पिया, पथर बि हणनि पिया, खून सां बि उनखे लोला कनि पिया, पर नबी साईं पंहिंजे नज़रिए तां पोइ हिते न पियो हटे। इहो असांजे लाइ हिकिड़ो मिसाल आहे कि जॾहिं पंहिंजो मिशन जारी रखो, जॾहिं पंहिंजे नज़रिए ते हलो, सुठाई जे लाइ निकितो, त हिकिड़ी ॻाल्हि घणा सारा ईंदा, मुश्किलातूं ईंदियूं, हिकिड़ी ॻाल्हि यादि रखो कि मुश्किलातूं ईंदियूं, पर मुश्किलात जे अचण जे बावजूदि जेकॾहिं ॼमी बीह रहियो त मंज़िल कामयाबी अव्हां जा पेर चुमंदी। बिल्कुलु बिल्कुलु, ऐं अव्हां यकीनन हिकिड़ो वॾो मिसाल बि बणिजी वेंदो, इंस्पिरेशन बि बणिजी वेंदो, रोल मॉडल बि बणिजी वेंदो।
मुफ़्ती साहब अव्हां जी इजाज़त सां मां अॻियां वधणु चाहींदमि। वक़्तु साहीअ जो थी वियो आहे। अज़मत रमज़ान में असां साहीअ जी तरफ़ अॻियां वधंदासीं। नेल्सन पेंट्स जो भरपूर साथ नाज़रीन मौजूदु आहे अज़मत रमज़ान में रंग ज़िंदगीअ जो, ऐं साथ मौजूदु आहे वाइटल टी जो वाइटल पीओ ज़िंदगी जियो, ऐं क्विज़ जो नाज़रीन भरपूर साथ मौजूदु आहे। क्विज़ ज़ाइक़े जी रिवायत, हर घर जी सुञाणप, ॾिसंदा रहिजो अज़मत रमज़ान। पाण ई जल जलालहू, पाण ई जान जमाल, पाण ई सूरत पिरीअ जी, पाण ई हुस्न कमाल, पाण ई पीर मुरीद थिए, पाण ई पाण ख़याल, सभु ई हाल मंझाई मालूम थिए। सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर भलीकार चवणु चाहींदमि अज़मत रमज़ान में। अज़मत रमज़ान उहा ट्रांसमिशन नाज़रीन जेका मेहरान टेलीविज़न नेटवर्क जे ज़रिए अव्हां ताईं लाइव पहुचाई वञे थी, ऐं ॾाढो ख़ूबसूरत डिस्कशन हली रहियो आहे। मां चाहींदुसि त हीउ प्रोग्राम अव्हां ॾिसंदा रहो, ऐं अव्हां जूं फ़ोन कॉल्स बि अचनि पियूं। कोशिशि हूंदी त अव्हांखे बि मां प्रोग्राम में शामिलु ज़रूरु करे सघां। अज़मत रमज़ान में साथ मौजूदु आहे नेल्सन पेंट्स जो रंग ज़िंदगीअ जो। अज़मत रमज़ान में वाइटल टी जो भरपूर साथ मौजूदु आहे, वाइटल पीओ ज़िंदगी जियो। क्विज़ जो भरपूर साथ मौजूदु आहे, क्विज़ ज़ाइक़े जी रिवायत, हर घर जी सुञाणप। इफ़्तार जो मज़ो तॾहिं ईंदो आहे जॾहिं क्विज़ जो थधो शरबत हुजे गॾु। अज़मत रमज़ान में अॻियां वधूं था। हिकिड़ो क़दम अॻियां वधाईंदे कारी मोहम्मद नईम ताहिरी साहिब जिन मौजूदु आहिनि। जनाब अव्हांखे गुज़ारिश आहे त अव्हां नातिया कलाम पेश करियो। सल्लल्लाहु अलैहि या या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। तेरे रंग रंग तेरे रंग रंग तेरे रंग रंग तेरे रंग तेरे रंग रंग तेरे रंग रंग तेरे रंग रंग तेरे रंग तेरे रंग 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 रंग मोला रंग रंग तेरे रंग रंग तेरे रंग रंग तेरे रंग रंग तेरे रंग। या अल्लाह या अल्लाह या अल्लाह अल्लाह या अल्लाह या अल्लाह या अल्लाह अल्लाह। मैं जहाँ भी जाऊँ दुनिया में, मैं जहाँ भी जाऊँ दुनिया में, तेरे जलवे मेरे संग संग। या अल्लाह या अल्लाह या अल्लाह अल्लाह या अल्लाह या अल्लाह या अल्लाह अल्लाह। तूने अता किया मैंने भुला दिया, मैंने भुला दिया, मैंने भुला दिया, मैंने भुला दिया, तूने फिर से दिया। ना शुक्र किया, ना शुक्र किया, ना शुक्र किया, तूने और दिया देता ही गया, तूने और दिया देता ही गया, देता ही गया। मुँह मोड़ दिए दरियाओं के, मैंने हवा में उड़ना सीख लिया, मैंने हवा में उड़ना सीख लिया, मैंने हवा में उड़ना सीख लिया। मेरी अगली नजर सितारों पर, फिर भी मैं तेरे सहारों पर। तेरे रंग रंग तेरे रंग रंग तेरे रंग रंग तेरे रंग। मैं जहाँ भी जाऊँ दुनिया में मौला मौला, मैं जहाँ भी जाऊँ दुनिया में, तेरे जलवे मेरे संग संग। या अल्लाह या अल्लाह या अल्लाह अल्लाह या अल्लाह या अल्लाह या अल्लाह अल्लाह।
میرے ذات پات میرے اونچ نیچ میں یوں فرقوں میں بٹا ہوا، میں ذات پات میں اونچ نیچ میں یوں فرقوں میں بٹا ہوا، جو سچائی کو دھندلا دے دل ایسی گرد سے اٹا ہوا، شکوہ نہیں جسم کی مٹی سے پر روح بھی اب بیتاب نہیں، تیرے حکم پہ چلنا ایک طرف تیرا نام بھی لینا یاد نہیں، تیرا نام بھی لینا یاد نہیں، تیرا نام بھی لینا یاد نہیں، کم سے کم مجھ کو لوٹا دے وہ روح اور جسم کی جنگ جنگ، تیرے رنگ رنگ تیرے رنگ رنگ تیرے رنگ رنگ تیرے رنگ، میں جہاں بھی جاؤں دنیا میں مولا مولا، میں جہاں بھی جاؤں دنیا میں تیرے جلوے میرے سنگ سنگ، یا اللہ یا اللہ یا اللہ اللہ یا اللہ یا اللہ یا اللہ اللہ یا اللہ یا اللہ یا اللہ اللہ۔ سبحان اللہ سبحان اللہ، ماشاء اللہ ماشاء اللہ، خوبصورت خوبصورت آواز قاری محمد نعیم طاہری صاحب جن جو مفتی محمد آصف خاص کے لیے صاحب جناب موجود ہیں۔ مفتی صاحب ईअं अव्हांखे महसूसु थींदो आहे त असां जेको आहे सो जॾहिं रोज़े में मौजूदु हूंदा आहियूं, काफ़ी अहिड़ा माण्हू ॾिसंदा आहियूं जिन जो चवणु ईअं हूंदो आहे मां रोज़े में आहियां, यानी उन्हनि खे हिकिड़ो पंहिंजो इबादत जो थोरो गुरूर महसूसु थींदो आहे। ऐं कमकार जॾहिं कया वेंदा आहिनि उन में बि घणे हद ताईं असां लीनियंसी चाहींदा आहियूं त असांखे लीनियंसी मिले, जॾहिं त रोज़ो इंसान जो ऐं अलाह जो मामिलो हूंदो आहे। ऐं बाज़ रिवायतुनि में इहो बि ॼाणायो वियो आहे त इंसान जो कमु करे रहियो हूंदो आहे उहा ख़ुदि इबादत हूंदी आहे, त जेके जंहिं कम में मौजूदु आहियूं उते जेकॾहिं असां बार बार उहा लीनियंसी करे रहिया हूंदा आहियूं त पोइ इहा बि त मुंहिंजे ख़्याल सां हिकिड़ी बेईमानी हूंदी आहे न कम सां। मां चाहींदसि तव्हां बयानु फरमायो हिन ते। असल में असां रोज़े खे पाण ई ॾुखियो कयो आहे। जीअं रमज़ान जो महीनो शुरू थींदो आहे न, अञा 10-12 ॾींहं हूंदा आहिनि, माण्हू ईअं ख़ौफ़ थींदा आहिनि की रमज़ान पियो अचे ॼण के हितां सामूंडी तूफ़ान मां सुनामी पई अचे, अहिड़ी तरह माण्हू ख़ौफ़ज़दा हूंदा आहिनि, कमनि खे ईअं वाइंड अप कंदा आहिनि जल्दी करो रमज़ान पियो अचे रमज़ान पियो अचे। हालांकि रमज़ान जे अंदरि उहो ई जेको आहे आम रूटीन जेकॾहिं माण्हू ठाहे, जेकी आम ॾींहंनि में ठाहींदो आहे, रोज़ो में जेतिरी मुशक़त कंदो जेतिरी तकलीफ़ कंदो ओतिरो रोज़े जो सवाबु डबल मिलंदो। 12 में अवां ॾिसंदा माण्हू रोज़ो रखनि था ऐं रोज़े रखण खां पोइ ॿनी में खेती ॿाड़ी कनि था ऐं उनखां पोइ जेको हर हलाइनि था ऐं गर्मी में पसीनो वहे पियो ऐं उहो रोज़ो रखनि पिया। ख़ुदा जो कसम उहो जेको रोज़ो आहे न, उनजो जेको पसीनो किरे पियो, रोज़े जी मायना इहो आहे की पंहिंजे पाण खे तकलीफ़ ॾियणु। ख़बर कीअं पवंदी आउं रोज़े सां आहियां, इहो तॾहिं ख़बर पवंदी जॾहिं तव्हांजी ज़बान ऐं तव्हांजो गलो ख़ुश्क हूंदो, अव्हांखे पाणी जी तड़प छिकंदी ऐं अव्हां सिकंदा ऐं अव्हांजे जेको अंदरां आवाज़ु ईंदी, उहो रोज़ो आहे की ख़बर पवे ऐं अॼु रोज़े सां आहियां, कल्ह खाधो पिया अॼु कान खाधा पियो। असल में रोज़ो उहो ई जेको आहे इफ़्तारी वक़्तु जॾहिं माण्हू वेहे थो, उहो ज़बान ख़ुश्क सां गले ख़ुश्क सां पसीनो जेको जिस्म ते आहे उन सां जेकी दुआ घुरे थो, उहा दुआ अलाह इफ़्तारी महिल क़बूलु कंदो आहे। उहा दुआ कहिड़ी, उहा रोज़ो कहिड़ो की सॼी राति जाॻो, फजर पढ़ी सुम्हो, वरी उथो जेको आहे इफ़्तारी खां 10 मिंट पहिरीं 15 मिंट पहिरीं कलाक असर ज़ोहर वियो, असर वई, उन में तलावत वई, ज़िक्र वियो, तहजुद वई ऐं इशराक चाश्त वई, पोइ इहो रोज़ो जेकी तकलीफ़ अव्हांखे न पियो ॾिए त ॼण के इहो की तव्हां रोज़े सां मज़ाक़ पिया करो, अव्हां जहिड़ो की थोरो पिया करो अलाह ते रोज़ो रखी करे। अलाह साईं रोज़ो रखियो आहे, रखियो आहे त सुबुह खां वठी शाम ताईं सुतो पए त पंहिंजा कम बि थी रहिया। नौकिरी ते वञण वारो माण्हू रोज़े में नौकिरी ते कोन थो वञे, मास्तर जेको वञे थो स्कूल पढ़ाइण जा दिलि कोन थो चवे, इहो ॼाणाए थो हेड मास्तर खे की मुंहिंजो रोज़ो आहे, ठीकु आहे, ऐं मूंखे ताकी तव्हां 2 पीरियड जॻह ते हिकिड़ो पीरियड ॾियो, 5 जॻह ते 4 पीरियड ॾियो। बैंक जो टाइम घटाए छॾनि था ऐं बैंक वारो इहो चवे थो की मुंहिंजो रोज़ो आहे, दिहाड़ी वारो मज़दूर। मक़सदु इहो की रोज़ो अव्हां रखियो आहे तव्हां ई अलाह जो मामिलो आहे। तव्हां माण्हुनि खां इन ॻाल्हि जी छाजे लाइ लेनियंसी घुरो था की असांखे जेको आहे कुझु मख़सूस जेको आहे इजाज़त ॾियो ताकी असांजो रोज़ो सही गुज़रे। ॾिसो, जेकॾहिं रोज़े रखण जी तव्हां में ताक़त आहे, कमु गॾु कंदा रहो त रखो, जेकॾहिं न ताक़त आहे त अलाह ताला बि ज़ोरी कोन चयो आहे की अव्हां रोज़ो रखी पंहिंजे पाण माण्हुनि खे ॿुधाईंदा रहो ऐं माण्हुनि खां लेनियंसी वठंदा रहो। इबादत आहे अलाह जी, पर अलाह ताला फरमाए थो की हीउ मुंहिंजो। ॾिसो न, ॿियो जेके सवाब आहिनि न, ज़कात, हज,
नमाज़ सदको ख़ैरात जेको असीं कमु करूं था इन जा बदिलो इन जो जेको नेकियूं फ़रिश्ता लिखनि था। ऐं रोज़े जे बारे में अचे थो हदीस पाक में कि अल्लाह ताला फरमाए थो हिन जो बदिलो आउं पाण अता कंदो आहियां। ठीकु आहे। ऐं रोज़ो असल में रखण जो मक़सदु इहो हूंदो आहे कि सुबुह खां शाम ताईं पंहिंजी ज़बान जेकॾहिं ख़ुश्क रहे थी ऐं इहो रोज़ो एॾी बहितरीनु इबादत आहे कि जेको अण ॾिठे रब जे चवण ते कि न तव्हां रब खे ॾिठो न मूं रब खे ॾिठो। रब चयो रोज़ो रखियो न खाओ न पीओ असीं बि वबी स्वामी गदिन न वई तो मिन शहरी रमज़ान जो नारो हणी करे सुबुह खां वठी शाम ताईं बुखिया रहूं था ऐं पंहिंजे मथां जेको आहे हर हलाल शइ खे पाणी हलाल आहे खतल हलाल आहे सूफ़ हलाल आहे असीं खाई सघूं था पी सघूं था पर असीं अण ॾिठे रब जे चवण ते पंहिंजे मथां सभु शइ खे हराम करे ऐं वरी अकेले में तन्हाई में बि जेकॾहिं कमरे में वेठा आहियूं नथा खायूं की मथां जेको आहे रब नाराज़ न थी वञे ऐं फ्रिज खोलूं था साम्हूं पियो आहे घर में केरु कोन्हे जेकॾहिं असां खणी करे खायूं त असां जेको आहे केरु रोकण वारो कोन्हे पर असांजो दिलि चवे थो कोई देखे ना देखे शबीर तो देखेगा इहो ख़ौफ़ दिलि में वेठो आहे। अल्लाह ताला फरमाए थो कि इहा अदा मूंखे इंसान तुंहिंजी वणे थी कि वाशरूम में वञी जॾहिं वेंदी तो मथां खां पाणी किरे थो तूं पंहिंजे मुंहं खे बंदि करीं थो कोशिशि इहो करीं थो कि पाणी अंदरि न वञे मुंहिंजो रोज़ो टुटे न हालांकि उन वाशरूम में केरु थो ख़ुदा का तेरा ॾिसण वारो तन्हाई में केरु थो ॾिसे पर इंसानु तन्हाई में मजमे में अकेले में माण्हुनि जे अॻियां पंहिंजे रोज़े जी हिफ़ाज़त करे थो कम बि मुकमल तौर ते करे थो ऐं बुखियो उमियो रहे थो ऐं उनखे महसूसु थिए थो कि मुंहिंजो अॼु रोज़ो आहे उहो जॾहिं इफ़्तारी महिल वेहे थो ओॾी महिल अल्लाह ताला फ़रिश्तनि खे चवे थो फ़रिश्तो तव्हां इहो चयो हो न कि आदम खे पैदा न करी दुनिया में वञी करे फ़साद कंदो यादि कोन्हे अवां इहे लफ़्ज़ चया हुआ। हीउ ॾिसो इंसानु केॾो अज़ीम आहे कि सिर्फ़ु सुबुह खां शाम ताईं मूं अण ॾिठे रब जे चवण ते बुखियो उञो रहियो वेठो आहे ऐं बिल्कुलु चयो बि कोन थो का शइ घुरे बि कोन थो ऐं इफ़्तारी में साम्हूं सामान पियो आहे हर शइ साम्हूं पई आहे खणे नथो डप में कि अञा आज़ान कोन आई आहे हथु नथो लॻाए उन शयुनि खे ऐं कई क़िस्मनि जा आइटम पिया आहिनि सभई क़िस्मनि जा पर उन रब जो डप जी वजह सां मतिलबु आज़ान अञा आई कोन्हे ऐं रोज़ो खुले छॾा रब नाराज़ थी वञे फ़रिश्तो ॾिसो हिन जी अदा मूंखे इहा वणे थी इन जे लाइ हिन ते फ़ख़्रु करां थो इंसान ते कि इंसानु मुंहिंजो आला आदम जेको हुनजी औलाद मूं ते तमामु घणी फ़ख़्रु आहे तव्हां फ़रिश्तनि जो सरदारनि जे लाइ मूं हिनखे बणायो आहे ऐं अल्लाह ताला चवंदो आहे फ़रिश्तो तव्हां हिननि जी रोज़ेदारनि जी आमीन सां गॾु दुआनि सां गॾु आमीन चओ ऐं आउं रब तव्हांखे गवाह बणायां थो कि इन्हनि माण्हुनि खे जेको रोज़ेदारनि जे गुनाहनि खे माफ़ु करे इन लाइ जहन्नुम खे हराम करे जन्नत खे वाजिबु करे। हा हा सुभान अल्लाह ॾाढो ख़ूबसूरत अंदाज़ में ॾाढो लाइट वे में तव्हां जेको आहे सो बयानु फरमायो आहे। हूअं बि जॾहिं माह रमज़ान जो महीनो ईंदो आहे त तरबियती उहो सेशन हूंदो आहे ईअं लॻंदो आहे त माह रमज़ान जो हिकिड़ो महीनो पूरे साल जी तरबियत ॾियणु ईंदो आहे ऐं वरी ॿिए साल ते उहा तरबियत असांजी जेको आहे सो रिपीट थींदी आहे। कुझु सेशन्स अहिड़ा हूंदा आहिनि जेके असां चाहींदा आहियूं त रिपीट थियनि कुझु प्रोग्राम्स अहिड़ा हूंदा आहिनि असां चाहींदा आहियूं रिपीट थियनि। माह रमज़ान उहो महीनो आहे जेको साल में रिपीट थिए थो उहो तरबियती सेशन असांजो रिपीट थिए थो ऐं इंसानु जेकॾहिं चाहे त पोयां जेके 11 महीना आहिनि उनजो पूरो जो पूरो असरु हिकिड़े महीने जो असरु पूरा 11 महीननि ते थिए त पोइ यकीन सां इंसानु पंहिंजी इबादत में पंहिंजे उन अलाह खे यादि करण में उहो सुरूर हासिलु करे ऐं यकीननि अलाह सां जॾहिं इंसानु कनेक्ट थींदो आहे त उहो रस्तो हिकिड़ो इबादत जो ई आहे उहो रस्तो हिकिड़ो क़ुर जो ई आहे। ऐं उन खां अलावा असां जेकॾहिं थोरो तवजा करियूं थोरो जेकॾहिं गौर करियूं त सिर्फ़ु रोज़े में सुठो ॻाल्हाइणो आहे ईअं कोन आहे रोज़े खां बाद में बि सुठो ॻाल्हाइणो आहे सिर्फ़ु सुठाईअ जा कम रोज़े में करणा आहिनि रमज़ान में करणा आहिनि ईअं कोन आहे। 11 महीना ॿिया बि आहिनि जिन में अवां सुठा कम करियो था ऐं करण बि खपनि त रोज़ो हिकिड़ो महीनो उहो महीनो जंहिंमें अव्हांखे प्लान पूरो मिले थो त हिन तरीक़े सां तव्हांखे हलणो आहे पूरी ज़िंदगी में हिन तरीक़े सां तव्हांखे उहो हलण जी कोशिशि बि करणु खपे। इंसान जे हथ में कोशिशि आहे ॿियो कुझु इंसान करे बि कोन थो सघे। अच्छा मुफ़्ती साहिबु मां इहो पुछणु चाहींदसि तव्हां खां सब्र जी बि असां वटि खोट आहे असां जल्दी सां ट्रिगर थी वेंदा आहियूं झट में कावड़ अची वेंदी आहे जल्दी सां जवाबु ॾेई वठंदा आहियूं चवंदा आहियूं त हर एक्शन जो रिएक्शन हूंदो आहे या ईअं थींदो बि आहे हर एक्शन जो असां तुरत जवाबु ॾेई उहो रिएक्टिव बणिजी वेंदा आहियूं उहो रिएक्शन ॾेखारे रहिया हूंदा आहियूं। सब्र जे बारे में इस्लाम असांखे कीअं फरमायो आहे कीअं बयानु थियल आहे? हींअर मां जी ॻाल्हि कई कि रमज़ान जे अंदरि जेको आहे गुनाहनि खां त बचियो वञे पर 11 महीना बि इन जी प्रैक्टिस हुजणु खपे। असल में रमज़ान जो महीनो सब्र जो महीनो आहे बर्दाश्त जो महीनो आहे इहो असांखे इहो सबक़ु ॾिए थो ईअं त कोन्हे कि रमज़ान जे रोज़े जे अंदरि तव्हां जेको आहे गुनाहनि खां बचो इफ़्तारी खां पोइ भले पिया गुनाह करो ईअं न आहे ऐं ईअं बि न आहे कि रमज़ान जो महीनो सूफ़ी थी वञे बाक़ी 11 महीना कूफ़ी थी वञो ईअं बि न आहे। त मक़सदु इहे कि रमज़ान जो महीनो असांखे प्रैक्टिस ॾियारे थो कि जहिड़ी तरह रमज़ान में अवां इबादतनि में आहियो क़ुर जी तिलावत में आहियो ऐं पंहिंजे पाण खे रब जे वेझो ऐं उनजी इबादतनि जे वेझो रखियो आहे 11 महीना बि ईअं करो। ऐं छा रब रुगो रमज़ान में आहे
छा नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सिर्फ़ु रमज़ान जो महीनो आंदो इबादत जे लाइ? ईअं त कोन्हे। जहिड़ो रब रमज़ान जे महीने में अहिड़ो ॿियनि महीननि जे अंदरि जहिड़ी तरह रब हिन महीने में ॿुधे थो अहिड़ी तरह ॿियनि महीने में ॿुधे थो। फ़र्क़ु इहो आहे की हिन महीने जे अंदरि रमज़ान में शैतान क़ैद थी वेंदा आहिनि त अलाह ताला जा कुर्ब जो थोरो ज़रियो वधीक माण्हू जो मस्जिदूं ॾिसंदा हुआ भरियल आहिनि रोज़ेदारनि जे लाइ की शैतान क़ैद थी वञे। हिन रमज़ान जे महीने में माण्हू शैतान उन्हनि बुराइनि ॾांहुं नथो पुॼी सघे जिते आम हालतनि में रमज़ान में खां अलावा महीननि में पुॼी सघे थो। इन जे लाइ अलाह ताला जो कुर्ब हिन में घणो थिए थो। पर जेकॾहिं को माण्हू इहो ज़हन में रखे की सिर्फ़ु सबर जो महीनो इहो रमज़ान आहे ऐं 11 महीना न आहे, इहा ॻाल्हि ग़लति आहे। ॿी ॻाल्हि इहो की इन अल्लाह मा साबिरीन, अलाह ताला फरमाए थो क़ुर में की बेशक आउं सबर करण वारनि सां गॾु आहियां। अच्छा, कंहिं शख़्स जेकॾहिं कंहिंखे घाह ॾिए थो या विड़े थो, अच्छा बदिलो वठणु इनखे कामयाबी कोन चइबी। असल हद अली रज़ी अलाह ताला नो फरमायो की तव्हां सां को माण्हू विड़े या को ॻाल्हाए या गार गंद करे तव्हां उनखे माफ़ु करे छॾियो ऐं उन ते सबर करो। असल फतह असल कामयाबी इहा आहे की उन ते सबर करणु। जेकॾहिं को माण्हू बदिलो वठे थो या उन ते तुरत उनजो जवाबु ॾिए थो त इहा कामयाबी न आहे। पोइ तो में हुन में कहिड़ो फ़र्क़ु थियो? पोइ तुंहिंजे दर्जे ते हुनजे दर्जे जे कहिड़ो फ़र्क़ु थियो? अली साईं फरमायो दिलेर माण्हू उहो आहे की जेकॾहिं को माण्हू कंहिंसां नाजाइज़ी करे ऐं हू हुनखां बदिले वठण ते क़ादिर बि आहे, पर बदिले वठण ते क़ादिर हुजण जे बावजूदि बि चए थो भाई छॾ अलाह जे रज़ा लाइ मूं हिनखे माफ़ु कयो, त अली साईं फरमायो असल दिलेर ऐं बहादुर शख़्स इहो आहे। हिकु दफ़ा अली रज़ी अलाह ताला नो हिकिड़े काफ़र जे मथां वेही रहियो, तलवार न्याम मां कढी करे हलाइण जे लाइ जेको कंध जे वेझो कयो त उन काफ़र खां ॿियो कुझु त कोन थियो। हुन छा कयो, पंहिंजी थुक जेको आहे अली रज़ी अलाह ताला नो जे चेहरे मुबारक ते उछलाए छॾी। अली रज़ी अलाह ताला जो चेहरो जेको आहे लाल थी वियो। अली उनजे सीने मां लथो, हथ कढिया ऐं जेको आहे तलवार खे न्याम में बंदि करे लही बीह रहियो। काफ़र परेशान हैरान थी वियो की अली तोखे थुक हणण खां पोइ गैरत कोन आई? पहिरीं त तो मूंखे मारियो पिए, ज़रे घटि मुंहिंजी जेको आहे सर जेको आहे तूं कलम करण वारो आहे, वरी मां तोखे थुक हईं त तोखे वधीक गैरत जे अचण जे बजाए तूं माठ करे वियो आहीं, छा तो मां गैरत ख़तमु थी वई आहे? त अली रज़ी अलाह ताला नो फरमायो काफ़र खे की मूं जेको पहिरीं तोखे मारियो पियो अलाह जी रज़ा जे लाइ मारियो पिए। हाणे जेकॾहिं आउं तोते कलम हलायां तोखे तलवार हलायां हा न त माण्हू इहो चवंदो आहे की जेको आहे अली पंहिंजी ज़ात जे लाइ बदिलो वरितो आहे। अली रज़ी अलाह ताला नो फरमायो की अली दुनिया में कंहिंजे लाइ बदिलो पंहिंजी ज़ात लाइ बदिलो वठणु न आयो आहे। अली पंहिंजी ज़ात लाइ कॾहिं बदिलो न वठंदो आहे, सबर कंदो आहे ऐं सबर जो करण वारनि जो मक़ाम बि जन्नत आहे। तॾहिं त हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो की जेको आहे सबर जा 100 भाङा आहिनि। जेकॾहिं को माण्हू तकलीफ़ में आहे सबर करे थो, जीअं हज़रत यूनुस अलैहिस्सलातु वस्सलाम मच्छी जे पेट में वेठो आहे सबर पियो करे, हज़रत नूह अलैहिस्सलातु वस्सलाम कश्ती में सबर पियो करे, ऐं इन खां अलावा हज़रत जेको आहे जेल में जेको आहे जेको वञे पियो, केॾो तकलीफ़ ॾिनी, 12 साल सबर कया। त सबर जेको आहे बहितर शइ आहे ऐं जेको आहे असां सभिनी खे जेको आहे हिन महीने जे अंदरि बि जेको आहे सबर करण जी तलक़ीन कई वई आहे। बिलख़सूस रोज़े जी हालत में जेकॾहिं अव्हां सां को विड़े थो ॻाल्हाए थो, अव्हां एतिरो चओ बाबा आउं रोज़े में आहियां, रोज़े खां पोइ ॻाल्हाईंदासीं। जेकॾहिं रोज़े जी हालत में जेकॾहिं अव्हां सां को बहस करे थो, तव्हां हुनखे सिर्फ़ु इहो लफ़्ज़ चई करे हुन मां जान छॾायो की आउं रोज़े जी हालत में आहियां ऐं हीअं नथो ॻाल्हाए सघां, रोज़े खां पोइ ॻाल्हाईंदासीं। ऐं हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इहो फरमान बि आहे की सबर जेको आहे माण्हुनि खे क़यामत वारे ॾींहुं जन्नत जा 8 दरवाज़ा हूंदा, उनमें हिकिड़ो साबरीन जो जन्नत में वञण जो दरवाज़ो हूंदो की जितां सबर करण वारनि खे। छा हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे यादि कोन्हे की हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं फतह मको करे पियो ऐं ओॾी महिल जेको आहे सभु जेके आहे पुराणा हुज़ूर अकरम जा दुश्मन सभु हथ खणी मरे खणी करे बीठा आहिनि ऐं हुज़ूर अकरम ओॾी महिल फाते थी करे मके जे अंदरि आयो आहे, चाहिया त धक में सभिनी जा सर कलम कराए छॾिया, पर हुज़ूर फरमायो सबर करां थो, छो जो सबर जो मक़ाम जन्नत आहे। अॼु वञो आम माफ़ी जो ऐलान आहे, अबू सुफ़ियान खे बि माफ़ु कयो, फलाणे खे बि माफ़ु कयो, फलाणे खे माफ़ु कयो। इहो तमामु ॾुखियो अमल आहे। असीं भले चऊं असांखे जेकॾहिं मौक़ो मिले न कंहिंखे पंहिंजे दुश्मन जे बदिलो वठण जो, असीं देरि ई न कंदासीं, असीं चवंदासीं हींअर ई जेकॾहिं मौक़ो मिले असीं बदिलो वठी छॾूं। पर हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं ॿियनि नबियनि जी जेके कहाणियूं किस्सा असांखे इहो सबक़ ॾियनि थियूं की जेकॾहिं अव्हां क़ादिर आहियो त बि तव्हां जेको आहे बदिलो न वठो, सबर करो। जेकी शइ तव्हां अलाह ते छॾे ॾींदा न, अलाह खां बहितर बदिलो वठण वारो केरु कोन्हे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, माशाअल्लाह जी। अच्छा मुफ़्ती साहब, मां चाहींदमि त शॉर्टली तव्हां बयानु फरमायो त असां हिकिड़ो त हूंदो आहे कॉल, ॿियो हूंदो आहे इंसान जो फ़ैल। चवण जे लाइ त तमामु ॻाल्हियूं आसान हूंदियूं आहिनि, हर ॻाल्हि आसान हूंदी आहे, पर जॾहिं अमल ॾिठो वेंदो आहे त ॾाढी तकलीफ़ पहुचंदी आहे त फलाणो इंसानु एतिरो सुठो ॻाल्हाईंदड़, एतिरो सुठो बयानु फरमाईंदड़, उनखां पोइ हुनजो अमल ॾाढो तकलीफ़दा इंसान जे लाइ उनजो अमल सबबु बणिजंदो आहे। थोरो समराइज़ करे अव्हां असांखे सम्झाए सघंदो ऐं तमामु नाज़रीन खे त सिर्फ़ु चवण जी हद ताईं, ॿुधाइण जी हद ताईं नेकी न आहे, पर अमल दर हक़ीक़त सभु कुझु आहे। असल में आहे त सॼो फेल ई कौल त वॾा वॾा जेके आहिनि भाषण, वॾा वॾा जेके आहिनि तकरीरूं, वॾा वॾा जेके आहिनि कौल जेके चवनि था, उहो दरअसल उनजे कौल ते ई महफ़ूज़ रहे थो। असल में फेल आहे।
ऐं हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सहाबा इकराम जॾहिं तबलीग लाइ निकिरंदा हुआ न त असां वांगुरु मौलवियुनि वांगुरु डिघियूं डिघियूं तकरीरूं कोन कंदा हुआ, वॾा वॾा बयान कनि, नारा हणनि, तकरीरनि में हथ हिलाइनि, न। सहाबा इकराम खां को पुछंदो हो कि हुज़ूर जो दीन छा आहे, त उहे चवंदा हुआ अन्ना मिसली, तव्हां असांखे ॾिसो असीं जीअं करूं था इहो हुज़ूर जो दीन आहे बसि। को माण्हू चवंदा क़ुर छा आहे, न साहिबनि खां पुछंदा क़ुर छा आहे, उहे चवंदा अन्ना मिसली, असांखे ॾिसो ॼण अवां क़ुर ॾिसी वरितो, असां जीअं करूं पिया ॼण की क़ुर में लिखियल उहो करूं पिया। ॿ लफ़्ज़ ॻाल्हाईंदा हुआ, हुननि पंहिंजे फेल खे अहिड़ी तरह दीन में मुकमल तौर ते सांचे छॾियो कि कंहिं माण्हू खे हीअं कोन इशारो करण जी ज़रूरत पवंदी कि तूं शराब पीअंदो मूंखे रोकींदो। सही सही। अच्छा कथा कला माफ़ कजो मुफ्ती साहब, मां पहिरीं ब्रेक वठी वठां, शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो टाइम थी वियो आहे। अज़मत रमज़ान में अज़मत रमज़ान से साथ मौजूद है नेल्सन पेंट्स जो रंग ज़िंदगी जो, साथ मौजूद है वाइटल टी जो वाइटल पियो ज़िंदगी जियो। नाज़रीन अज़मत रमज़ान में साथ कोई जो मौजूद है, कोई रमज़ान ताज़गी मिठास जो बेहतरीन मिलाप गुफ्तगू जारी है। अवां शॉर्ट कमर्शियल ब्रेक का पोइ कंटिन्यू कजो ॾिसण अज़मत रमज़ान। जेसी जियारीम हादी रखजा हिज़ में, मोहताजी मखलूक जी शल कादिर मकारीम, अरबी अब्दुल लतीफ़ खे हिकु वेलम सारीम, पुरकश प्यारीम भरे जाम जन्नत जो। सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर भलीकार चवणु चाहियां थी अज़मत रमज़ान में माह रमज़ान जी हिन स्पेशल ट्रांसमिशन सां नेल्सन पेंट्स जो नाज़रीन भरपूर साथ मौजूद है। नेल्सन पेंट आला मयार जो नेशनल पेंट ब्रांड है रंग ज़िंदगी जो, ऐं साथ मौजूद है वाइटल टी जो वाइटल पियो ज़िंदगी जियो। क्विज़ जो भी भरपूर साथ मौजूद है। क्विज़ ऐं रमज़ान ताज़गी मिठास जो बेहतरीन मेलाप। अज़मत रमज़ान में अॻियां वधूं था ऐं मुफ्ती साहब मां चाहींदसि त विच में इंटरप्ट कयो हुयो, तव्हां प्लीज़ कंप्लीट कजो त पोइ असां अॻियां वधूं। कौल ऐं फेल ते ॻाल्हि हली रही हुई कि सहाबा इकराम, छो जो जी असां ॻाल्हि इन जे लाइ कंदा आहियूं कि असां लाइ नमूना मिसाल आहे न उनजी ज़िंदगी ऐं हुज़ूर जे वेझो क़रीबी ज़मानो उन्हनि जो। उन्हनि खां को पुछंदा न क़ुर छा आहे, नबी साईं जी ज़िंदगी छा आहे, सुन्नत छा आहे, दीन छा आहे, त उहे ॿ लफ़्ज़ चवंदा अना मिसली, असीं जीअं करूं था ईअं अवां करो, असीं जीअं हलूं था ईअं हलो, असां दीन आहियूं पूरो जो पूरो। छो जो हुननि पंहिंजो 100% दीन में अहिड़ो पंहिंजे पाण खे संचियो कि कंहिं माण्हू खे हथु करण जी ज़रूरत कोन पवंदी हुई, यार तूं शराब पीअंदो असांखे रोकींदो, तूं ज़िना करींदो, कूड़ ॻाल्हाईंदो असांखे। असां मां को मौलवी मुफ़्तिन मां जेकॾहिं तकरीर करे वॾियूं वॾियूं कॉल करे ऐं को वरी चए असां जहिड़ा थियो त माण्हू चवंदा हुआ तव्हांखां असीं ईअं ई भला आहियूं, छो असां में ख़राबियूं आहिनि, को ख़ूबियूं आहिनि ई कोन। ऐं इन ख़राबियुनि जी वजह सां को माण्हू असां जहिड़ो थियणु नथो चाहे, जंहिं लाइ असांखे करणियूं पवंदियूं आहिनि डिघियूं डिघियूं तकरीरूं, मुफ़सर तफ़सीर उनखे वाज़े करे, क़ुर खे खोटे, हदीसनि खे बयानु करे, 3 कलाक जी तकरीर 2 कलाक जी तकरीर सम्झाइणो पवंदो आहे। वरी उम्मत वरी बि सम्झे कोन थी, छो जो असांजी कौल ऐं फेल में फ़र्क़ु आहे। बेहतरीन माण्हू उहो आहे कि जेकॾहिं उनजे कौल ऐं फेल में तज़ाद न हुजे बिल्कुलु बराबरि, जेको उनजो चयल हुजे। उसूल परस्त माण्हू हूंदा आहिनि न दुनिया में, कहिड़ा उसूल परस्त माण्हू ज़िंदगी गुज़ारींदा आहिनि, जेको टाइम जे अहिड़ा पाबंद हूंदा आहिनि, जेकॾहिं 10 बजे मुलाक़ात रखणी आहे 10 बजे पुॼी वेंदा। अहिड़ा उसूल परस्त माण्हू हूंदा आहिनि जंहिंजे कौल ऐं फेल में फ़र्क़ु न हूंदी आहे, वादा ख़िलाफ़ी न, चई छॾियो कमु करिणो कंदो, न थींदो चई ॾींदो मूंखां कमु थींदो कोन। अहिड़े क़िस्म जा माण्हू जेको दुनिया में कामयाबु आहिनि, ऐं कौल ऐं फेल में जेको तज़ाद न हुजे। मुंहिंजी ॻाल्हि सही आहे कि जेको इंसानु चवे थो, ऐं क़ुर पाक में बि लिखियलु आहे कि तव्हांजो जेको अंदरि आहे ओड़ो ई ॿाहिरि हुजणु खपे, जहिड़ो ॿाहिरि आहे तहिड़ो अंदरि हुजणु खपे, इहो ॿई तव्हांजो बराबरि हुजणु खपे। ऐं इहा मुनाफ़िक़ जी निशानी बि आहे कि चवे हिकिड़ी ॻाल्हि करे ॿी ॻाल्हि, इहो मुनाफ़िक़नि जे बि दर्जे में अंदरि अचे। सही सही, बिल्कुलु सही, बिल्कुलु माशाल्लाह माशाल्लाह, ख़ूबसूरत अंदाज़ में बयानु फरमायो आहे। ऐं हूअं बि अव्हां फरमायो पंहिंजी ज़ुबानी त कमु न करिणो हूंदो आहे, जेको प्योर इंसानु हूंदो आहे, जेको इंसानु कमिटेड हूंदो आहे, हुनखे ठीकु आहे न करिणो हूंदो त उहो फेयर रिजेक्शन ॾींदो, बाबा मूंखां कोन थींदो। ऐं इहा ॾाढी सुठी ॻाल्हि हूंदी आहे, इहा अव्हांजे किरदार खे ॾाढी ॻाल्हि अनमोल बणाईंदी आहे। ठीकु आहे को कमु थिए थो त असां हुनजी कमिटमेंट करे वठूं ऐं टाइम ते हुन कम खे कोशिशि कयूं त सुहिणे अंदाज़ में करे ऐं असां हुनजो आउटपुट ॾेई सघूं। बाक़ी जेको कमु नथो थिए त पोइ आसानी सां माण्हू मना करे सघे थो। जी असां अॻियां वधूं था। कारी मोहम्मद नईम ताहिरीअ जे भरिसां हाफ़िज़ मोहम्मद आमिर सईदी साहिब जिन मौजूदु आहिनि, हाफ़िज़ साहिब खां असां नातिया कलाम ॿुधणु चाहींदासीं। हाफ़िज़ साहिब तिलावत क़ुरान करीम जे लाइ आहिनि असांजे प्रोग्राम में। ठीकु आहे, ताहिरी साहिब मौजूदु आहिनि, अव्हां खां असां नातिया कलाम ॿुधणु पसंदि फरमाईंदासीं। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या
حبیب اللہ اے ختم رسل مکی مدنی اے ختم رسل مکی مدنی کونین میں تم سا کوئی نہیں واللہ کوئی نہیں ہے ختم رسل مکی مدنی ہے ختم رسل یہ شان تمہاری ہے آقا تم عرش بری پر پہنچے ہو یہ شان تمہاری ہے آقا تم عرش بری پر پہنچے ہو تم عرش بری پر پہنچے ہو ذیشان نبی ہے سب لیکن معراج کا دولہا کوئی نہیں واللہ کوئی نہیں ہے ختم رسل مکی مدنی ہے ختم رسل اوصاف تو سب نے پائے ہیں پر حسن سراپا کوئی نہیں اوصاف تو سب نے پائے ہیں پر حسن سراپا کوئی نہیں پر حسن سراپا کوئی نہیں آدم سے جناب عیسیٰ تک سرکار کے جیسا کوئی نہیں واللہ کوئی نہیں ہے ختم رسل مکی مدنی ہے ختم رسل خیرات محمد سے پا کر اس شان سے کہتے ہیں منگتے خیرات محمد سے پا کر اس شان سے کہتے ہیں منگتے اس شان سے کہتے ہیں منگتے دکھیوں پہ کرم کرنے والا سرکار سے اچھا کوئی نہیں واللہ کوئی نہیں ہے ختم رسل مکی مدنی دل کس کو دکھائے چیر کے ہم عیسیٰ کا مداوا کون کرے دل کس کو دکھائے چیر کے ہم عیسیٰ کا مداوا کون کرے عیسیٰ کا مداوا کون کرے رحمت عالم تیرے سوا دکھیوں کا مسیحا کوئی نہیں 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 کوئی نہیں ہے ختم رسل سبحان اللہ جی ماشاء اللہ مفتی صاحب अवां खां मां पुछणु चाहींदसि ज़कात जे बारे में कुझु माण्हू अहिड़ा बि पाण ॾिसंदा आहियूं जेके जीअं रमज़ान शुरू थींदो आहे त माशाअल्लाह सां ज़कात ॾियणु शुरू कंदा आहिनि कुझु पहिरें अशरे खां बाद में ॾींदा आहिनि कुझु वरी
अहिड़ा बि हूंदा आहिनि जेके नमाज़ अदा करण खां पोइ ज़कात ॾींदा आहिनि। हालांकि ज़कात जो हुकुम इन जे लाइ आहे त माह रमज़ान जो महीनो मुस्तहिक़ पर्सन सुहिणे नमूने सां गुज़ारे सघे। मां अव्हां जी ज़ुबानी ॿुधणु चाहींदमि। ॾिसो, ज़कात जेको आहे अव्हां ॿुधायो पिया की नमाज़ खां पोइ बि ॾियनि था, न ॾियणु खपे, उहो जेकी आहे कंडीशन फितरे ते आहे। अच्छा, कि फितरो रमज़ान में जेतिरो आहे, फितरो आहे असां वटि जेको हर मुस्लमान ते रमज़ान में थिए थो, ऐं वाजिबु आहे फितरो ॾियणो आहे। पोइ घणनि जे हिसाब सां ॾियो, जो जे हिसाब सां ॾियो, उहो ईद नमाज़ खां पहिरीं ॾियणो हूंदो, ईद खां पोइ कोन्हे। ठीकु आहे। ऐं कोशिशि कंदा आहिनि, चवंदा आहिनि पहिरें अशरे में ॾियो ताकी उहे पंहिंजी ख़रीदो फरोख़्त करे सघनि, कपिड़ा वठी सघनि, दर्जी कढी सघनि, सुबराए सघनि, राशन वठी ॾियो ताकी रोज़ा खोले सघनि, ॿियो अशरो न अचो, न त घटि में घटि ईद वारे ॾींहुं वञणु वक़्तु ईद जे टाइम ते त ॾियो घटि में घटि, ऐं ॾियणो आहे, वाजिबु आहे। जेकी ज़कात जी ॻाल्हि आहे न, ज़कात ते साल गुज़रणु ज़रूरी आहे। मसलन हिकिड़े माण्हू मुहर्रम में सोन हुन वटि थियो हुयो, 7.5 तोला सोने ते मिक़दार ते पुॻियो, हाणे हुन ते अॻिले मुहर्रम ते साल पूरो थींदो त उहो ॾींदो तॾहिं मुहर्रम में, रमज़ान में छो ॾींदो? ऐं जेकॾहिं हुनजो साल थी वियो आहे, रमज़ान में मसलन हुनखे साल थी वियो आहे, त उहो पाण हुन फार्मूले ते तव्हांजी ॻाल्हि सही आहे की उहो जेको आहे कोशिशि करे पहिरीं ॾिए, ऐं रमज़ान जे जेको पहिरें अशरनि ॿिए अशरनि में ॾिए ताकी खाइण वारो जेको पीअण वारो आहे, जेके को कपिड़ा वठण वारो सही टाइम ते वठी सघे। जेकॾहिं साल हुनखे गुज़री वियो आहे हिकिड़ो साल पूरो, त कोशिशि कंहिंजी हाजत माण्हू वक़्त ते पूरी करे त बहितर आहे। ऐं जेको आहे देॻ पचाए दावत ॾियण वारो, उहो कहिड़ी दावत थिए थी, इन जे लाइ जेको आहे सही, इहो सिंपल हिकिड़ो तरीक़ेकार आहे, ॾाढो ख़ूबसूरत अंदाज़ में तव्हां ॿुधायो। अच्छा, असां जेकॾहिं ज़िक्र जी ॻाल्हि कयूं था त माशाअल्लाह सां माह रमज़ान जो उहो महीनो आहे जंहिंमें हर पर्सन कोशिशि हर कंहिंजी यकीनन हूंदी त सुहिणे नमूने सां असां ज़िक्र करे सघूं, इबादतूं करे सघूं। सभ खां ख़ूबसूरत ज़िक्र कहिड़ो आहे? सभ खां आसान ज़िक्र कहिड़ो आहे? सभ खां बहितर ज़िक्र त सभु अल्लाह जल्ले शानहू जी क़ुर्ब जो ज़रियो आहे। बेशक, पर सभ खां बहितर ज़िक्र आहे अल्लाह जल्ले शानहू जीअं बुख़ारी शरीफ़ जी आख़िरी जेको आहे हदीस जे अंदरि आहे, सुबहान अल्लाह व बिहम्दिही सुबहान अल्लाहिल अज़ीम। सुबहान अल्लाह व बिहम्दी, सुबहान, हुनजी वजह आहे कि हदीस में इहे लफ़्ज़ लिखियल आहिनि ऐं हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां रिवायत आहिनि, ऐं नबी साईं फरमाए थो कि इहे लफ़्ज़ जेको आहे ॿई ज़बान ते तमामु घणा हल्का ऐं मीज़ान में क़यामत वारे ॾींहुं तराज़ू में सभ खां वधीक वज़नी ऐं ज़बान ते सभ खां हल्का आहिनि, ऐं महबूब ख़ुदा खे सभ खां प्यारा आहिनि। उहो सुबहान अल्लाह व बिहम्दी सुबहान अज़ीम। त हूं त सभु ज़िक्र बहितर आहिनि, पर इन हदीस जो जेको ज़िक्र आहे इन जे लाइ बुख़ारी शरीफ़ जी आहे, हुज़ूर खां रिवायत आहे, त आउं सम्झां थो इन जो वधीक ज़िक्र कदे इन जे लाइ पोइ बुज़ुर्गनि ॿुधायो आहे सुबहान अल्लाह बिहम्दी सुबहान अज़ीम जेको पढ़े थो उनजी बरकत थिए थी, रोज़ानो पढ़े थो सॼो हफ़्तो जेको आहे शैतान जी जेको आहे शर खां महफ़ूज़ रहे थो। त इहो ज़िक्र मुंहिंजी एडवाइस आहे। बहितरीन। अच्छा जी, असां जॾहिं इस्लामिक हवाले सां प्रोग्राम कंडक्ट करियूं था त इहो ॾाढो ॾिठो वेंदो आहे त हर इंसान ॿिए इंसान जो ऐब ॾाढो आसानी सां कढंदो आहे। शायदि इहा ॻाल्हि ॾाढी आसान हूंदी आहे त अॻिले जो ऐब आसानी सां बयानु कयो वञे, त उहो चयो वेंदो आहे न त अछो कपिड़ो जॾहिं मौजूदु हूंदो आहे उन ते हिकिड़ो कारो निशान हूंदो आहे त उहो ज़ाहिर थींदो आहे, ज़ाहिरी ॻाल्हि आहे, अछे कपिड़े ते हिकिड़ो निशान त आसानी सां नज़र ईंदो आहे। पर इस्लाम कीअं फरमायो आहे त इंसाननि जा ऐब उन्हनि ते पर्दापोशी कई वञे? ज़रूरी आहे। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि जेको दुनिया में कंहिं इंसान जा ऐब ढकंदो आहे, क़यामत जी अल्लाह जल्ले शानहू जो ऐब ढकींदो। अच्छा, हिते त असीं ऐब जे करे माण्हू जे अॻियां बयानु कंदासीं 10 हूंदा, 20 हूंदा, 50 हूंदा, या ख़ानदान जा अफ़राद 200 हूंदा न, उन ॾींहं खां ॾिजो जे ॾींहुं लखें अरबें जो मजमू हूंदो, क़यामत जो ॾींहुं हूंदो, हर माण्हू वास्ते वारो दोस्त यार माउ पीउ आड़ो पाड़ो सभु बीठा हूंदा, ऐं जॾहिं उते तव्हांजे करतूतनि खे ईअं वीडियो वांगुरु अल्लाह जल्ले शानहू जेके अवां इनकार कंदा मूं हीअं कोन्ह कयो, हीअं कोन्ह कयो, अल्लाह फरमाईंदो अल-यौम नख़्तिमु अला अफ़वाहिहिम, तुंहिंजे मुंहं खे तालो लॻो वेंदो, ज़बान खे तालो, हथनि खे, उन वक़्तु सॼी दुनिया बीठी हुई अव्हांजी वीडियो हले अव्हांजे करतूतनि जी गुनाहनि जी, त ई अल्लाह ताला नबी साईं फरमाए उन ॾींहं खां ॾिजो। हिते तव्हां दुनिया में जेकॾहिं कंहिं माण्हू जो ऐब ढकंदा, कंहिंजी पर्दापोशी कंदा, क़यामत ॾींहुं अल्लाह ताला तव्हांजे गुनाह जी पर्दापोशी कंदो। हिते तव्हां कंहिंजो ऐब ढकंदा, क़यामत ॾींहुं अल्लाह तव्हांजे ऐबनि खे ढकंदो। माना अल्लाह खे माण्हू खे ख़बर ई कोन थी गुनाह कहिड़ो, अल्लाह फरमाईंदो वञ बाबा बिना हिसाब किताब जन्नत में दाख़िल थी वञे। त जेकॾहिं असीं कंहिंजे ऐबनि खे ढकंदासीं ऐं कंहिंजे जेको आहे पर्दापोशी कंदासीं, अल्लाह ताला असांजे गुनाह जी पर्दापोशी कंदो। बिल्कुलु आसान फार्मूलो आहे। ऐं कोशिशि बि इहो करणु खपे कि कंहिं इंसान जी जेको आहे न गुनाहनि खे ढकिजे। यादि रखिजो, असीं जेकॾहिं कंहिंजा ऐब ॻाल्हि कंदासीं, असांजा ऐब सुभाणे वञी ॿिए सां कंदो ज़रूरु।
असीं जेकॾहिं जहिड़ो इंसानी कंदासीं फितरत आहे फितरत हा, आहे बिल्कुलु, जेको बिल्कुलु। जेको जेतिरो कंदो ओतिरो उनखे भरियो वेंदो ऐं सही। दुनिया में अंदरि अलाह जल शान उनखे ॾेखारींदो आहे। बिल्कुलु बिल्कुलु। अच्छा मुफ़्ती साहिबु, असां जेकॾहिं दोस्ती जी ॻाल्हि करियूं था त माशाअल्लाह दोस्ती ते बि इस्लाम ॾाढो ख़ूबसूरत अंदाज़ में बयानु फ़रमायो आहे, पर अॼु जे दौर में जंहिं वटि पैसो आहे दोस्तियूं बि उनजूं सुठियूं आहिनि, जंहिंजो स्टेटस आहे दोस्तियूं बि उनजूं सुठियूं आहिनि, जंहिंजो घरु सुठो आहे, औताक सुठी आहे, महिमान नवाज़ी तमामु घणी सुठी आहे, त दोस्तियूं उनजूं हलंदियूं आहिनि। ग़रीब गुरबे जो त को दोस्त बि कोन हूंदो आहे। मां चाहींदसि त तव्हां हिन ते बि थोरो बयानु फ़रमायो। दोस्ती जेको आहे असां वटि इहो कॉन्सेप्ट वारी ॻाल्हि सही आहे की इहो रखियो ई वियो आहे, पैसनि जो मयार आहे असां वटि हिते जेको आहे शरीफ़ उहो ई आहे जंहिं वटि वधीक पैसो आहे, जेको वधीक ढकिजी वेंदा आहिनि, पैसे सां ख़बर वेंदा आहिनि, ख़बर ई न पवंदी आहे। सभ खां वधीक शरीफ़ आहे उहो जंहिं वटि पैसो आहे, ऐं भले पोइ 2 नंबर हुजे, कूड़ो हुजे, ठगबाज़ हुजे, भई जेको बाक़ी हक़ीक़ी जेको उसूली तौर ते शरीफ़ आहे त उहो ग़रीब आहे त उहो माना सभु बेकार आहे। अमीर माण्हू जेकॾहिं पैसे वारो ॻाल्हाईंदो, किथे फातिहा ते ईंदो, किथे मरणे ते ईंदो, त सभु माण्हू उनखे तवजो सां ॿुधंदा, पोइ भले उहो फूकू पियो हणे, कूड़ पियो ॻाल्हाए, पर सभु माण्हू तवजो सां ॿुधंदा, छो जो उहो न पियो ॻाल्हाए, उनजो पैसो पियो ॻाल्हाए। ऐं ग़रीब जेकॾहिं को सुठी ॻाल्हि बि कंदो त माण्हू उनखे तवजो न ॾींदा, उनखां ध्यानु हटाए छॾंदा, छो जो उनजी गुरबत बि ॻाल्हाए, मसइलो स्टेटस जो आहे, ठीकु आहे, माण्हू जी अमीरी ग़रीब जो। ऐं ॿी ॻाल्हि अवां जेकी ॿुधाई की दोस्ती इस्लाम जे अंदरि कीअं, त दोस्ती हज़रत अबू बकर सिद्दीक़ हज़रत बिलाल हबशी जी यारी हुई। हज़रत अबू बकर सिद्दीक़ इस्लाम में आयो त बिलाल अञा इस्लाम में कोन आयो, होॾा अबू जहल वारा जेको आहे न कोड़ा हणनि पिया हज़रत बिलाल खे ऐं मारनि पिया। हज़रत अबू बकर सिद्दीक़ हुतां खां गुज़रियो, ॾिसे पंहिंजे यार जी उनखे जेको आहे न बाहि लॻी, चईं चवणु लॻो अबू जहल खे, छाजे लाइ पिया मुंहिंजे यार खे कुटो? चो हीउ जेको आहे मोहम्मद मुस्तफ़ा ते कलमो भरे वरितो आहे ऐं चवंदो वरितो पियो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह। हज़रत अबू बकर सिद्दीक़ खे पंहिंजी दोस्ती जो क़यास आयो। हज़रत अबू बकर सिद्दीक़ फरमायो जेको मूं सां घुराऊं ॾींदोसां, उन्हनि चयो 10 दिरहम। हज़रत अबू बकर सिद्दीक़ खणी आयो 10 दिरहम उन्हनि खे ॾिना त उहे खिलण लॻा। त हज़रत अबू बकर सिद्दीक़ फरमायो तव्हां खिलो छाजे लाइ पिया? चो असां हिन मां एॾो तंग हुआसीं बिलाल मां की तो हिनजी क़ीमत वधाए 10 दिरहम ॾेई छॾी आहे, महांगो असांखे असां ख़रीद, असीं तोखे ठगे वरितो आहे, असां तोखे चरियो करे छॾियो आहे। त अबू बकर सिद्दीक़ खिलणु लॻो, हू ख़ामोश हुआ। हुन चयो अबू बकर तूं छाजे लाइ पियो खिली? चो घुरण में मूं तकड़, घुरण में तव्हां तकड़ कई आहे, मूं ॾियण में तकड़ कोन कई आहे। तव्हां 10 दिरहम घुरिया, जेकॾहिं हिन मुंहिंजे यार ते तव्हां अॼु 1000 दिरहम घुरो आहे, अबू बकर सिद्दीक़ 1000 दिरहम ॾेई करे मुंहिंजे यार खे बचायो आहे। त सगत दोस्ती जो इहो अबू बकर सिद्दीक़ मिसाल ॾिनो आहे। ऐं हज़रत अबू बकर सिद्दीक़ ऐं नबी साईं जी दोस्ती बि हुई, गार हिरा में आहे, यार यार खे बचाए पियो, नांग ॾसे पियो ऐं पंहिंजो पाण ज़ख़्म खाए पियो, पंहिंजे यार खे बचाए पियो। दोस्ती इस्लाम में आहे, पर उहा सची दोस्ती हुजे ऐं दोस्ती बि इस्लाम जे लाइ हुजे। जेकॾहिं अव्हांजी दोस्ती दुनिया जे ख़ातिर आहे त इहो मुफ़ाद आहे, इहो ग़लति आहे। जेकॾहिं अव्हांजी दोस्ती दीन जे ख़ातिर आहे त इहा दोस्ती बहितर आहे ऐं तव्हां आज़मायो हिक ॿिए खे दीन जे ख़ातिर, हलायो हिक ॿिए जी दीन जे ख़ातिर, इहा दोस्ती बहितर आहे, इहो इस्लाम में जाइज़ आहे। सही सही, बिल्कुलु। इंसान खसारे में आहे, क़ुरान पाक इहो चवे थो, असां कोन था चऊं इंसान यकीनन खसारे में आहे। ॿी ॻाल्हि त हज़रत अली करमुल्लाह वजूद जो कॉल मुबारक बि आहे त अव्हांजो दोस्त जेकॾहिं रुसी वञे थो ऐं बार बार जेकॾहिं काई अहिड़ी कंडीशन अचे थी उहो रुसी वञे थो त बार बार उनखे अव्हीं परचायो, छाकाणि त जॾहिं तस्वीर जा दाणा बिखरी वेंदा आहिनि, टुटी वेंदा आहिनि, त उन्हनि खे बार बार समेटियो वेंदो आहे, गॾु कयो वेंदो आहे ऐं हिक धागे में असां उन्हनि खे उन्हनि जी कोशिशि कंदा आहियूं त इहा तस्वीर सही तरह असां वटि पयल हुजे, महफ़ूज़ हुजे, असां उन ते ज़िक्र कंदा आहियूं। ख़ैर अॼुकल्ह त डिजिटल बि असां वटि जेको आहे न तस्वीरूं अची चुकियूं आहिनि, पर ख़ैर चवण जो मक़सदु त दोस्त उहो हूंदो आहे जेको ॾुखे वक़्त में कमु ईंदो आहे, दोस्त उहो हूंदो आहे जेको कंहिंजे बि आॾो अव्हांजो एब बयानु न कंदो आहे, दोस्त उहो हूंदो आहे जेको कोई बि जॾहिं साथ में न हुजे त दोस्त साथ में हूंदो आहे। अच्छा जी, उनखां अलावा बि मां अव्हां सां थोरो डिस्कस करणु चाहींदमि सादगीअ जे हवाले सां। हूअं सादे इंसान खे बि कोई अॼुकल्ह जे दौर में क़बूल कोन थो करे, सादे इंसान खे बि कोई दोस्त बणाइणु कोन चाहींदो आहे, हालांकि इस्लाम सादगी जी तलक़ीन करे थो। ऐं असां जेको आहे सो अॼुकल्ह जे दौर में उन ग्लैमर लाइफ खे एॾो त चिंबड़ी पिया आहियूं, या असां वटि मोबाइल फ़ोन्स जेके पाण इस्तेमालु कयूं था, हर ॿिए जो स्टेटस ॾिसी घर में ख़्वाहिश ज़रूरु थींदी आहे की हिन खे ॿार जी त बाबा मुंहिंजो जेको दोस्त आहे उहो फलाणे रेस्टोरेंट ते वियो, अॼु मूंखे बि वठी हलो। त सादगी कोन रही आहे, या घटि, तमामु घटि माण्हू हूंदा जेके सादगी सां ज़िंदगी बसर करे रहिया हूंदा। असल में माण्हू सादे जेको आहे ज़िंदगी गुज़ारनि था, ग़रीब आहिनि, उनखे वैल्यू नथा ॾियनि। ऐं हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि जॾहिं हज़रत अब्दुल्लाह इब्न मक्तूम ग़रीब साहबी, नाबीनो साहबी आयो ऐं कुझु ॿिया ग़रीब, कंहिंजे जेको कपिड़नि मां बदबू पई अचे, कंहिंजो जेको गारे मटी वारा पेर आहिनि, कंहिंजो किरनि, उहे साहबी वेठा हुज़ूर जी महफ़िल में, त हिकिड़ा अमीर तरीन जेके काफ़र हुआ उन्हनि हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पैगाम मोकिलियो की इहे सादा सादा जेके आहिनि न मुस्लमान, इन्हनि खे साइड में विहारियो त असीं अव्हां सां मिलणु चाहियूं था, असांखे अलॻि सां टाइम ॾियो ऐं असांजे अचण सां पोयां वॾी लोध जेको आहे इस्लाम में दाख़िल थींदी, असीं वॾेरा आहियूं, असीं जेको आहे न सरदार आहियूं हिन कुफ़ार जे मुशरिकीन जे मके जा। त ओॾी महिल नबी साईं जे दिलि में बि ख़्यालु आयो त उन्हनि खे चवणु लॻो साहबियुनि खे
कि तव्हां जेको आहे न ॿाहिरि वञो, पर अल्लाह जल्ले शानहू फ़ौरन वही नादिल कई, ए मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, सच्चा यार इहे तुंहिंजा ग़रीब आहिनि, मता तूं हिननि खे पाण खे परे करी, उन्हनि जे लाइ जेके वॾेरा आहिनि, बोतार आहिनि, सरदार आहिनि, उहे ईमान कोन आणंदा। जेकॾहिं ईमान आणंदा त तुंहिंजे लाइ विढ़ंदा कोन, तुंहिंजो पासो कोन खणंदा, तोते जानू कोन निछावर कंदा। इहे जेके फाटल कपिड़नि वारा तोसां गॾु सादा वेठा आहिनि, इहे सादगी वारा तुंहिंजा यार आहिनि, वफ़ादार आहिनि ऐं सचा हुबदार आहिनि। इहे तुंहिंजे लाइ विढ़ंदा, तुंहिंजे लाइ जेको विढ़ंदा तो ते जानू ॾींदा। अलाह ताला फरमायो, ए मोहम्मद मुस्तफ़ा, हिननि खे जेकॾहिं इस्लाम क़बूल करिणो आहे त हिननि खे चओ, अचो इहे वेठा हूंदा, अवां वियो क़बूल करो। जेकॾहिं तव्हांखे हिननि मां तकलीफ़ त तव्हांजे इस्लाम आणण जी असांखे का ज़रूरत ई कोन्हे, पोइ अवां काफ़र ई भला आहियो। त सादगी जेको आहे न बहितर आहे। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सॼे जहाननि जो मालिक इशारो करे त उहद पहाड़ सोनो थी वञे, पर ॾिसे त चतियूं लॻल पियूं आहिनि चपलनि ते, ठीकु आहे, इशारो करे त पहाड़ सोना थी वञनि। उहो अज़ीम तरीन इंसानु चपलनि ते जेको आहे न लॻल पियो आहे, जेको आहे न पंहिंजो आहे न चतियूं लॻियूं पियूं आहिनि। उमर फारूक रज़ी अलाह ताला नो हेॾनि जेको आहे सल्तनत जो मालिक, अरबे जेको आहे मुरबा मील ते हुकूमत करण वारो, पर उनजे ॾिसो जेको आहे कपिड़नि ते जेको आहे चतियूं लॻियूं पियूं आहिनि ऐं कपिड़ा फाटा पिया आहिनि। अबू बकर सिद्दीक़ हेॾो वॾो ताजिर, पर कंडा लॻल हीअं बटणनि जी जॻह ते इस्तेमालु पियो करे। ई सादगी उन्हनि फरमायो आहे, उन्हनि जे इख़लाक़नि मां असांखे इहो सबक़ु मिले थो ज़िंदगी मां, सादगी बहितर आहे। छो जो सादगीअ सां जेको इंसानु रहे थो, अल्लाह जल्ले शानहू खे सादगी पसंदि आहे, फ़क़ीरी पसंदि आहे, आजिज़ी नियाज़ निबड़त पसंदि आहे। हीअ जेको आहे तकबुर, वॾाई ऐं पैसो ऐं उनखे अजायो ज़ाया करणु, हीअ जेको पैसो ज़ाया थिए थो न, इहो बि क़यामत जॾहिं पुछाणो थींदो कि तव्हांखे जेको ज़रूरत हुई सिर्फ़ु हिकिड़े माण्हू खे खाइण जी, 10 माण्हुनि जी मानी गॾु करे फ्रिज करे तव्हां ज़ाया करे उते खाई। इहो ॾाढो सुठो टॉपिक आहे मुफ़्ती साहब, मां चाहींदसि त हिन ते बि तव्हां ज़रूरु ॻाल्हायो वधीक, पर वक़्तु साईअ जो थी वियो आहे। अज़मत रमज़ान में असां ब्रेक की तरफ़ अॻियां वधंदासीं नाज़रीन। अज़मत रमज़ान में स्पॉन्सरशिप मौजूदु आहे नेल्सन पेंट्स जी रंग ज़िंदगीअ जो, ऐं वाइटल टी जो बि साथ मौजूदु आहे, वाइटल पीओ ज़िंदगी जियो। क्विज़ जो भरपूर साथ मौजूदु आहे। क्विज़ ऐं रमज़ान, ताज़गी मिठास जो बहितरीन मेलाप। इफ़्तारी जो मज़ो तॾहिं ईंदो आहे जॾहिं हुजे क्विज़ जो थधो शरबत गॾु। ॾिसंदा रहिजो अज़मत रमज़ान। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे आऊं ॿीहर भली कार्ड चवां थी अज़मत रमज़ान में, ऐं माह रमज़ान जी ट्रांसमिशन जेका लाइव अवां ताईं पहुचाई वञे पई महरान टेलीविज़न नेटवर्क जे ज़रिए, उन सां कुझु स्पॉन्सर्स मौजूदु आहिनि। नेल्सन पेंट्स जो साथ मौजूदु आहे। नेल्सन पेंट आला मयार जो नेशनल पेंट ब्रांड आहे, रंग ज़िंदगीअ जो, ऐं साथ मौजूदु आहे वाइटल टी जो, वाइटल पीओ ज़िंदगी जियो। क्विज़ जो बि भरपूर साथ मौजूदु आहे। रमज़ान उल मुबारक में इफ़्तारी हुजे या सहरी, क्विज़ जो लज़ीज़ शरबत हर ढुक में मिठास भरियो छॾे। अॻियां वधंदासीं ऐं असां नातिया कलाम ॿुधण जी सादत हासिलु कंदासीं। ख़ूबसूरत आवाज़ हूंदो कारी मोहम्मद नईम ताहिरी साहब जिन जो। वो शहरे मोहब्बत जहाँ मुस्तफ़ा है, वहीं घर बनाने को जी चाहता है। वो शहरे मोहब्बत जहाँ मुस्तफ़ा है, वहीं घर बनाने को जी चाहता है। वो सोने से कंकर, वो चांदी सिमटी, नजर में बसाने को जी चाहता है। जो पूछा नबी ने कि घर कुछ है छोड़ा, तो सिद्दीक़ अकबर के होठों पे आया। जो पूछा नबी ने कि घर कुछ है छोड़ा, तो सिद्दीक़ अकबर के होठों पे आया। वहाँ माल दौलत की क्या हैसियत है, जहाँ जहाँ लुटाने को जी चाहता है। वहाँ माल दौलत
کی کیا حیثیت ہے، جہاں جہاں لٹانے کو جی چاہتا ہے۔ وہ ننھا سا اصغر وہ ایڑی رگڑ کر یہی کہہ رہا تھا وہ خیمے کے اندر، وہ ننھا سا اصغر وہ ایڑی رگڑ کر یہی کہہ رہا تھا وہ خیمے کے اندر، ہے بابا میں پانی کا پیاسا نہیں ہوں، میرا جنگ میں جانے کو جی چاہتا ہے، بابا میں پانی کا پیاسا نہیں ہوں، میرا سر کٹانے کو جی چاہتا ہے۔ ستاروں سے یہ چاند کہتا ہے ہر دم، تمہیں کیا بتاؤں وہ ٹکڑوں کا عالم، ستاروں سے یہ چاند کہتا ہے ہر دم، تمہیں کیا بتاؤں وہ ٹکڑوں کا عالم، اشارے میں آقا کہ اتنا مزہ تھا کہ پھر ٹوٹ جانے کو جی چاہتا ہے، اشارے میں آقا کہ اتنا مزہ تھا کہ پھر ٹوٹ جانے کو جی چاہتا ہے۔ سبحان اللہ، سبحان اللہ، ماشاءاللہ، انتہائی خوبصورت کلام، انتہائی خوبصورت کلام ऐं خوبصورت आवाज़ कारी मोहम्मद नईम ताहिरी साहब जिन जो मुफ़्ती मोहम्मद आसिफ़ साहब मौजूदु आहिनि। मुफ़्ती साहब, मां चाहींदसि त हुकूकुल इबाद जे हवाले सां थोरो डिस्कस कयो वञे, ॾाढो खूबसूरत रहंदो। जी बिस्मिल्लाह कयो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हुकूकुल इबाद अल्लाह जल्ले शानहू जेको आहे इंसान खे दुनिया जे अंदरि मोकिलिया ॿ हक़ ॾेई करे, हिकिड़ो हुकूकुल्लाह, ॿियो हुकूकुल इबाद। दरअसल हुकूकुल इबाद तंहिंजे लाइ तलक़ीन ॾियां थो, हिनजे लाइ ज़ोर भरां थो कि अॼुकल्ह असां वटि जेकी कमी आहे हुकूकुल इबाद जी आहे। अंग्रेज़ जेको आहे सिर्फ़ु कलमो नथो भरे, पर जेकॾहिं हू कलमो भरे न, हू हिन दौर जो वली आहे वक़्त जो, ऐं वक़्त जो जेको आहे पीराने पीर बि हुननि वटि आहिनि, ठीकु आहे, पर कलमो न आहे, हुननि जी बदकिस्मती इहो आहे हिन जे लाइ। बाक़ी जेकॾहिं हुनखे छॾे करे असीं ॾिसूं त हुकूकुल इबाद जा पूरा जेको आहे ज़वाबात, अहकामात, क़ुरान जेको चयो हुननि वटि मौजूदु आहे, अमली सूरत में। असां वटि हुकूकुल्लाह ते ज़ोर घणो आहे, ऐं माण्हुनि खे इहा ॻाल्हि ख़बर पए थी अलाए नथी पए कि हुकूकुल्लाह नमाज़, रोज़ो, ज़कात, हज। अच्छा, इन में बि नमाज़ हिकिड़ी आहे जेको हर अमीर ग़रीब पढ़ी सघे थो। हज उन ते आहे जेको अमीर आहे, ग़रीब ते हज माफ़, माना इहो निकिरी वियो, माना तव्हांजे सम्झो 90% माण्हुनि मां निकिरी वियो हज जो फ़र्ज़ु। ज़कात उन ते फ़र्ज़ु आहे जेको पैसे वारो, ग़रीब ते ज़कात वठण ऐं ॾियण ई कोन्हे, इन में 90% माण्हू निकिरी विया। ज़कात वई, हज वियो, रोज़ो बीमार ते माफ़, मुसाफ़िर ते माफ़, ठीकु आहे, इन में बि सम्झो तव्हां इहे 50% माण्हू निकिरी विया, 50% रहिया। हिकिड़ी नमाज़ आहे जेकी हर मोमिन, नंढे वॾे, ग़रीब अमीर, पोड़े पके, बीमार, मुसाफ़िर ते, सभिनी ते आहे, ठीकु आहे। पर हिन पासे अचूं था त हीउ सिर्फ़ु 10% दीन जो हिसो हुकूकुल्लाह सां आहे, ऐं उहो बि हुकूकुल्लाह अल्लाह ताला फरमाए थो मुंहिंजा हक़ आहिनि, जेकॾहिं तव्हां कंदा त बि मर्ज़ी जा मालिक आहियां, तव्हां सभु नमाज़ूं, रोज़ा, ज़कात, हज पढ़ी करे अचो त बि चाहियां तव्हांखे जहन्नुम में दाख़िल करां, मर्ज़ी जो मालिक आहे। जेकॾहिं ज़िंदगी में कॾहिं पढ़ी बि न आहे, हुकूकुल्लाह बि अदा न कयो, अल्लाह फरमायो त बि मुंहिंजी मर्ज़ी जो मालिक आहे, तव्हांखे झटके में जन्नत में दाख़िल करे छॾा। 90% दीन जो हिसो हुकूकुल इबाद आहे, पाड़े जो हक़, माउ पीउ जो हक़,
दोस्तनि जो हक़, कंहिंजी दिलि आज़ारी, कंहिंजी दिलि ॾुखाई, गीबत, चुगली, ज़िना ऐं कंहिंसां जेको नाजाइज़ी कंहिंसां ॾाढ कंहिंजो हक़ खाधो आहे ऐं कंहिंसां जेको दिलि ॾुखायो आहे। मक़सदु ईअं की हुकूकुल इबाद अॼु असां में कमी छा आहे? अॼु असांजी दुआऊं छो नथियूं क़बूल थियनि? असांजे इनकलाब इस्लामी मुल्क सभ खां पोइ आहिनि, पादर बि इस्लामी मुल्क खाइनि पिया, एटम बि इन्हनि वटि आहिनि, गैस बि इन्हनि वटि आहे, तेल बि इन्हनि वटि आहे, पेट्रोल बि इन्हनि वटि आहे इस्लामी मुल्कनि वटि, ऐं आहिनि बि जाम। ऐं जॾहिं नबी साईं जी गुस्ताखी थिए थी त सभु निकिरनि था हुजूम करे, गैरत बि घणी आहे, पर ॾिसूं था जॻह ते खाए बि पादर मुस्लमान पियो, पोइ हिते मुस्लमान आहे ऐं इस्लामी मुल्क तरक़ी में बि न आहिनि, ॾींहों ॾींहुं पोइ हिते वञनि पिया। ऐं होॾा ॾिसूं था जेके ख़ुदा खे मञनि ई कोन था ऐं जेको आहे हुकूकुल्ला नमाज़ रोज़ो ज़कात हज कॾहिं पढ़ी न आहे, उहो ॾिसूं था वधनि पिया, तरक़ी कनि पिया। असल में वजह छा आहे? अवां अक्सर ॿुधो हूंदो नबी साईं जी हदीस आहे कि ज़ुल्म जो निज़ाम कॾहिं कोन हलंदो, कुफर जो निज़ाम हले थो, कुफर जो निज़ाम हले थो। ऐं मौलाना तारिक जमील साहब पंहिंजे बयान में अक्सर इहो बयानु कंदो आहे, अक्सर इहा ॻाल्हि दोहराईंदो आहे कि जो है कुफर का निज़ाम चल सकता है, जुल्म का निज़ाम नहीं चल सकता। कुफर का हू काफ़र आहिनि, असीं ज़ालिम आहियूं, ज़ुल्म कोन पियो हले, कुफर हले पियो। इहो आहे दुनिया में कहाणी। बाक़ी रही आख़िरत में पोइ केरु जन्नत में वेंदो, केरु दोज़ख में वेंदो, उहो बि अलाह खे ख़बर आहे। कई नमाज़ी फ़ज़ल अमल में हदीस आहे, कई नमाज़ी अहिड़ा हूंदा जिन जूं नमाज़ूं पूरियूं पूरियूं खणी करे उनजे मुंहं ते हयूं वेंदियूं। अलाह फरमाए तुंहिंजी हिकिड़ी नमाज़ बि ज़िंदगी जी क़बूल आहे। हाणे तव्हां ॿुधो ज़िंदगी भर नमाज़ बि पढ़ी, खोटी बि थिया, टाइम बि खोटी कयो, नमाज़ क़बूल न थी। उन सां मुफ़्ती गॾो साहब उहो चयो वेंदो आहे न, लतीफ़ सरकार फरमायो आहे न त निमाज़ूं रोज़ो इहो पिणु चङो कमु, पर उहो को ॿियो फ़हम जंहिंसां पसे पिरीअ खे कीअं रिझाए। हुकूकुल इबाद जेकॾहिं इन सां गॾु असीं अटेच कंदासीं न त सम्झो नूरुन अला नूर आहे। नमाज़ बि पढ़िजे पई, ॿाहिरि निकिरो पिया हुआ, जेको अख़लाक़ बि सुठो आहे ऐं ज़्याती बि कोन पिया करो, नाजाइज़ी बि न पिया करो। ऐं उहा नमाज़ जेकी तव्हां कंहिंजी दिलि आज़ारी करण खां बिना पढ़ंदा, उहा सवाब जो मिलंदो, दुआ क़बूल थींदी। हेॾा अवां कंहिंखे गाह ॾेई नमाज़ ते अची सजदो करो था, होॾा कंहिंजो हक़ खाई वेठा, हेॾा ख़ुदा जे अॻियां सजदो करो पिया, इहो कहिड़ी नमाज़ आहे, इहो कहिड़ो रोज़ो आहे? अच्छा मुफ़्ती साहब हिकिड़ी ॻाल्हि असां मां डिस्कस करणु चाहींदमि। माशाअल्लाह सां ॾाढो ख़ूबसूरत अंदाज़ में तव्हां बयानु फरमायो पिया ऐं यकीनन असांजा तमामु नाज़रीन ॾाढो ख़ूबसूरत अंदाज़ में हिन प्रोग्राम खे पंहिंजे उन अमल में बि ज़रूरु आणींदा। कोशिशि हर कंहिंजी यकीनन हूंदी त असां माह रमज़ान जे हिन महीने में जेको बि दर्स हासिलु कयूं था त उनखे पंहिंजे अमली ज़िंदगी में बि इख़्तियार करियूं। असां ॾिसंदा आहियूं त मदरसनि मां कॾहिं का रिपोर्ट अहिड़ी ईंदी आहे जेका ॾिसी न सघंदा आहियूं, उहा स्क्रीन ते उहा शइ असां ॾिसी न सघंदा आहियूं, जल्दी सां स्क्रोल करे छॾींदा आहियूं। को अमल अहिड़ो साम्हूं अची वेंदो आहे जो ॻाल्हाईंदे इंसानु उन हिजाब में अची वेंदो आहे, ॻाल्हाए कोन सघंदो आहे। या तव्हां कंहिं बि कंहिं मदरसे में वञो त उते जेको अलामा मौजूदु हूंदो आहे, जेको उन मस्जिद खे संभाले रहियो हूंदो आहे, उनजे ॻाल्हाइण में पाण तल्ख़ कलामी तमामु घणी मौजूदु हूंदी आहे। जॾहिं त तमामु घणो क़ुर शरीफ़ बि उहे पढ़ंदा आहिनि, नमाज़ूं बि उहे अदा करे रहिया हूंदा आहिनि, ॿार बि उन्हनि जे अंडर में हूंदा आहिनि, ज़िक्र बि हली रहियो हूंदो आहे, अलाह जो फ़िक्र बि हली रहियो हूंदो आहे, पोइ इहे छो सभु शयूं हूंदियूं आहिनि? असल में हिकिड़ो आहे इस्लाम, हिकिड़ो आहे मुसलमान। अल्लामा इक़बाल रहमतुल्लाह अलैह जॾहिं ॿाहिरि मुल्क वियो घुमणु ऐं जॾहिं हुतां वापसी मोटियो एशिया जे अंदरि, त इहो पंहिंजी किताब में लिखियो कि ॿाहिरां ॾिठो कि इस्लाम मूंखे नज़र आयो, मुसलमान को बि नज़र कोन आयो। ऐं जॾहिं आउं एशिया में आयोसां, हिते हिंद में आयोसां, त मूंखे मुसलमान जाम नज़र आया, पर इस्लाम किथे बि नज़र कोन आयो। तंहिंजो मक़सदु इहो आहे, इस्लाम ॿी शइ आहे, मुसलमान ॿी शइ आहे। असां इहो सोचियो आहे कि इस्लाम इहो आहे, दाढ़ी रखो, पटको पढ़ो, नमाज़ पढ़ो, मदरसे में पढ़ायो ऐं मेंबरिंग हुजरे ताईं जेको महदूद रहो ऐं अलाह अलाह करो, इहो इस्लाम। इस्लाम इहो कोन्हे। इस्लाम इहो आहे कि इहो मस्जिद आहे, इतां ई पाड़े जा फ़ैसिला थींदा, इतां ई ज़ुल्म ऐं ॾाढ ऐं जबर जे लाइ हिन मेंबरनि तां ॻाल्हाइबो, इतां ई जिहाद जी तलक़ीन थींदी, पाड़े में शराब नोशी जेको अॾो आहे, जुआ आहे, जेकॾहिं बेआई फाशी आहे, उनजो मौलवी साहिबु हितां स्टेज तां ॻाल्हाईंदो, ऐं जेकॾहिं कैनाल ठहिनि पिया उनजी मुखालिफ़त हितां स्टेजनि तां मेंबरनि तां थींदी। मसइलनि इहे कि इहो मौलवी सिर्फ़ु इमाम ताईं महदूद न आहे, ऐं पहिरीं बि ईअं कोन हूंदो। अॼु असां छा कयो आहे कि इमाम जेको आहे पंहिंजे पाण खे महदूद नमाज़ ताईं करे छॾियो आहे। हालांकि इहो मस्जिद हो, मर्कज़ हूंदो हो, जिते माण्हू पंहिंजे पाड़े जूं दाऊं, पाड़े जूं शिकायतूं, माण्हुनि जी नाजाइज़ियूं, ॾाढायूं, इहे हिते मस्जिद में खणी वेंदियूं। पोइ माण्हू मस्जिद में वेही करे उहे हिन हक़नि सां इंसाफ़ कंदा हुआ। इन मेंबरनि तां जेको आहे माण्हू ॾाढ ऐं जबर जे ख़िलाफ़ु ॻाल्हाईंदा हुआ। तल्ख़ कलामी जो मक़सदु इहो आहे कि ॾिसो, असां मूं अव्हांखे ॿुधायो न, असां इस्लाम सम्झा न आहियूं। बसि हाणे अव्हांखे वधीक छा ॿुधायां, कंहिंजी बुराई थिए, रमज़ान जो महीनो लॻो पियो आहे, असां इस्लाम सम्झा न आहियूं। असांखे इस्लाम असां इस्लाम असांखे पेश कयो वियो आहे ॿिए क़िस्म जो पेश कयो आहे। असल इस्लाम असांखे ख़बर ई न आहे कि छा आहे। चंद माण्हू आहिनि जंहिंजे वली हिते हलनि पिया,
असांजे इलाइक़े में असांजे मुल्क जे अंदरि अहिड़ा नेक बुज़ुर्ग आहिनि ख़ुदा जो कसम जंहिंजी वजह सां दुनिया जो नक्शो क़ाइमु आहे। जेकॾहिं उहे न हुजनि त असांजे अमलनि जी ख़ुदा की का ज़रूरत कोन्हे। अॼुकल्ह जेकी फ़िरके वारियत शिदत पसंदि ऐं तल्ख़ कलामी ऐं जंहिंजे सीने में क़ुर हुजे उन्हनि जे जेको ज़बान मां अहिड़ा अल्फाज़ निकिरनि त इहो इस्लाम ॾांहुं जेको आहे न निशानो वणे थो ऐं असांजे करतूतनि सां इस्लाम ख़राबु थिए थो। यादि रखिजो, जेकॾहिं असां को अमल ख़राबु कंदासीं इस्लाम ख़राबु थींदो। ऐं यादि रखणु खपे कि जेकॾहिं असां अहिड़ो हुलियो पातो आहे न त असां पाण भले केतिरा ख़राबु हुजूं पर कोशिशि करे पंहिंजो अमल जेको ॿिए जे साम्हूं ज़ाहिर त माण्हू इस्लाम ते छॾे। सही सही, बिल्कुलु ठीकु मुफ़्ती साहब। असां ब्रेक जी तरफ़ अॻियां वधूं था। अज़मत रमज़ान में साहीअ जो वक़्तु थी वियो आहे। नाज़रीन, नेल्सन पेंट्स जो भरपूर साथ मौजूदु आहे। रंग ज़िंदगी जो अज़मत रमज़ान में साथ मौजूदु आहे। वाइटल टी जो वाइटल पीओ ज़िंदगी जियो। ऐं अज़मत रमज़ान में साथ मौजूदु आहे क्विज़ जो क्विज़ रमज़ान, ताज़गी मिठास जो बहितरीन मेलाप। ॾिसंदा रहिजो अज़मत रमज़ान। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर भली कार चऊं था अज़मत रमज़ान में। ऐं ॾाढो ख़ूबसूरत असांजो डिस्कस हली रहियो हुयो। मां चाहींदसि त हिन डिस्कस खे बि असां अॻियां वधायूं। अज़मत रमज़ान में साथ कंहिंजो मौजूदु आहे मां ॿुधाईंदी हलंदसि। नेल्सन पेंट्स जो साथ मौजूदु आहे। रंग ज़िंदगीअ जो। अज़मत रमज़ान में साथ मौजूदु आहे। वाइटल टी जो वाइटल पीओ ज़िंदगी जियो। क्विज़ जो बि नाज़रीन भरपूर साथ मौजूदु आहे। क्विज़ ज़ाइके जी रिवायत, हर घर जी सुञाणप। ऐं हिकिड़ो क़दम अॻियां वधायूं था। कारी मोहम्मद नईम ताहिरी साहब जनाब मौजूदु आहिनि। चाहींदासीं त उन्हनि खां नातिया कलाम असां ॿुधूं। जी। तू अमीर हरम मैं फ़कीर अजम, तू अमीर हरम मैं फ़कीर अजम, तेरे गुन्नर ये लब मैं तलब ही तलब, तेरे गुन्नर ये लब मैं तलब ही तलब, तू अता ही अता, तू कुजा मल कुजा, तू कुजा मन कुजा, तू कुजा मल कुजा, तू कुजा मन कुजा। तू हकीकत है मैं सिर्फ एहसास हूँ, तू समंदर में भटके हुए प्यास हूँ, तू समंदर में भटकी हुई प्यास हूँ। मेरा घर खाक पर और तेरी राह गुज़र, मेरा घर खाक पर और तेरी राह गुज़र, सिदरतुल मुंतहा, तू कुजा मल कुजा, तू कुजा मन कुजा, तू कुजा मन कुजा, तू कुजा मन कुजा। तू है एहराम अनवार बांधे हुए, मैं दुरूदों की दस्तार बांधे हुए, मैं दुरूदों की दस्तार बांधे हुए। काबाए इश्क तू मैं तेरे 400, काबाए इश्क तू मैं तेरे 400, तू असल में दुआ, तू कुजा मन कुजा, तू कुजा मन कुजा, तू कुजा मन कुजा, तू कुजा मन कुजा। अल्लाह ख़ूबसूरत आवाज़ पेश कयोसीं कारी मोहम्मद नईम ताहिरी साहब जिन जो। मुफ्ती साहब जिन जे तरफ़ अॻियां वधंदासीं। मुफ्ती साहब, क़ुरान पाक हूअं बि बार बार पढ़ण वारो आसमानी किताब आहे ऐं क़ुरान पाक में यकीनन ज़िंदगी जो हर जेको मसइलो आहे उनजो हल मिले थो असांखे। क़ुरान पाक जो फ़लसफ़ो दर हक़ीक़त छा आहे? क़ुरान जो फ़लसफ़ो हक़ीक़त में आहे कि इहा
किताब घर में रखी बरकत हासिल करण जे लाइ न आहे जेको असां सम्झियो आहे। हा छोकिरी न्याणी जे मथां रुख़सती वक़्तु रखण खां पोइ जेको इहो चवणु सॼी ज़िंदगी जो नसीबु सुठो गुज़रंदो, हीअ किताब इन जे लाइ कोन आई हुई। हीअ किताब कुंडनि ते रखी करे सॼो साल पई हुजे ऐं छंडण जी बि तौफ़ीक़ न मिले ऐं चए घर में बरकत थींदी। ऐं चवां थो हिकिड़ो क़ुर जेकॾहिं 100 क़ुर रखंदा घर में, रखण सां बरकत कोन थींदी, पढ़ण सां बरकत थींदी। क़ुर जो फ़लसफ़ो इहो कि क़ुर अल्लाह ताला फरमायो ज़ालिकल किताब ला रैब फ़ीहि हुदल लिल मुत्तक़ीन, इहो किताब तव्हां जे लाइ हिदायत आहे, इन जे अंदरि अहकामात आहिनि, इन जे अंदरि फ़लसफ़ा आहिनि, इन में ज़िंदगी गुज़ारण जो तरीक़ो आहे। इन खे पढ़ो, सम्झो ऐं इन खे ज़िंदगी में अप्लाई करो त हिन जो थींदो फ़ाइदो। पर जेकॾहिं अव्हां सम्झो था कि इन खे बरकत लाइ रखूं, जंहिंजे रखण सां को फ़ाइदो कोन्हे। ऐं इमाम अहमद बिन हंबल रहमतुल्लाह अलैह के अल्लाह जल्ले शानो ख़्वाब में आयो ऐं चवणु लॻो कि इमाम अहमद बिन हंबल अल्लाह खां पुछो, या अल्लाह पाक आउं तुंहिंजो कुर्ब चाहियां थो, छा करां? त अल्लाह साईं फरमायो अहमद बिन हंबल क़ुर जी तिलावत कंदो कर। त इमाम अहमद बिन हंबल फरमायो, या अल्लाह पाक क़ुर खे आउं तिलावत करां सम्झी पढ़ां या बिना सम्झे पढ़ां? त अल्लाह जल्ले शानो फरमायो अहमद बिन हंबल खे, अहमद बिन हंबल क़ुर जी तिलावत कंदो कर, सुबुह शाम मुंहिंजो कुर्ब हासिल थींदो, सम्झी पढ़ी या बिना सम्झे पढ़ी, अल्लाह जल्ले शानो जो कुर्ब तोखे हासिल थींदो। त मक़सदु इहो कि क़ुर पढ़ण सां अल्लाह जो कुर्ब थींदो, सम्झण सां ज़िंदगी सुठी गुज़रंदी, अप्लाई करण सां अल्लाह जल्ले शानो ज़िंदगी गुज़ारण जा आसान तरीक़ा हमवार कंदो। पर जेकॾहिं तव्हां इहो सम्झो कि क़ुर असां लाइ सिर्फ़ु बरकत जे लाइ किताब कई वई आहे, जीअं ज़बूर इंजील तौरेत वारा कंदा हुआ, त इहो असांजो ग़लति फ़लसफ़ो आहे। क़ुर असांजे लाइ हिकु बहितरीनु नमूनो आहे ज़िंदगी। सही, असां ईअं चई सघूं था त क़ुर जो फ़लसफ़ो इहो आहे त उनखे सम्झजे ऐं ज़िंदगी में अप्लाई कजे। क़ुर शरीफ़ इन जे लाइ इन जे लाइ असांजी हिदायत लाइ ज़रिए। बेशक बेशक। अच्छा जी, जेकॾहिं इफ़्तार जे वक़्तु क़रीब असां वटि वञूं पिया, इफ़्तार जे वक़्त में, इफ़्तार जे वक़्त में जेको दस्तरख़ान आहे उन जी कुशादगी जे बारे में जेकॾहिं तव्हां बयानु फ़रमायो त कीअं बयानु फ़रमाईंदो? कुशादगी न हुजे त बहितर आहे। जेकॾहिं अव्हां घर जा माण्हू आहियो, ॿिए जे लाइ इफ़्तार खे दस्तरख़ान खे कुशादो कंदे हुज़ूर फरमायो कि जेको महिमान आहे, ग़रीब आहे, उनजे लाइ तव्हां कुशादो करो, उनजे लाइ वधि में वधि ताम करो, जेको अव्हां पाण खायो उनखे खाइणु पसंदि करो। पर जेकॾहिं अव्हां सम्झो था कि कंहिंखे खाइण में आउं खुटी थो पवां, मूं वटि असबाब न आहिनि, त हिकिड़ी क़तल खारायो, जेको हदीस पाक में अचे थो, अव्हां ॿुधो हूंदो ॿिया उलमा इकराम उन्हनि खां, त हिकिड़ी क़तल बि उनजे लाइ उहो त पाण जेतिरो बराबरि आहे। पर जेकॾहिं अव्हांजो तवजो रुॻो इन ते ई आहे कि दस्तरख़ान जेको आहे घर जो वसी हुजे, पर शर्त इहो आहे हलाल जे पैसनि जो हुजे। ठीकु आहे, जेकॾहिं अव्हांजो वसी तर कुशादो दस्तरख़ान कंहिं इंसान जे नाजाइज़ी ॾाढ पेट उनजो कटे उनजो हक़ु खाई करे जेकॾहिं अव्हां साम्हूं दस्तरख़ान ते सजायल मुख़्तलिफ़ रंगनि जा ताम हुजनि, जेकॾहिं हथु खणो अव्हां जेकॾहिं दुआ जे लाइ, त यकीन रखो अल्लाह अव्हांजी दुआ खे क़बूल कोन कंदो ऐं अल्लाह अव्हांजी दुआ खे अव्हांजे रोज़े क़बूल न कंदो। जेकॾहिं रिस्क हलाल मां आहे, 2 ताम रखिया, जेकॾहिं अल्लाह जी ॾिनल हलाल माल मां आहे, ख़ुदा जो कसम उहो त पाण खां वधीक बराबरि आहे। पर जेकॾहिं तवजो इहो हुजे कि सुबुह खां शाम ताईं हण पिट करे वट पकड़ करे ऐं पंहिंजे दस्तरख़ान खे कुशादो करां, त इस्लाम में इन शइ जी का कॉन्सेप्ट कोन ॾिनो वियो आहे, किथे हदीस में किताब में कोन आयो आहे। घटि में घटि 13 आइटम हूंदा त इफ़्तारी थींदी ऐं तव्हां कुशादो करो। ख़ूबसूरत अंदाज़ में तव्हां बयानु फ़रमायो आहे, माना कंहिं बि ॻाल्हि में तव्हां प्रिटेंड नथा करे सघो था, आई एम समथिंग, मां कुझु आहियां, मुंहिंजी ज़ात का शइ आहे। इंसान जी ज़ात कुझु न आहे, कुल नफ़्सिन ज़ाइक़तुल मौत, हर इंसान खे मौत जो ज़ाइक़ो चखणो आहे ऐं हर इंसान हिन दुनिया में मुख़्तसिर वक़्त जे लाइ आयो आहे। जॾहिं प्रोग्राम शुरू थियो त मुफ़्ती साहिबु ॾाढा ख़ूबसूरत लफ़्ज़ प्रोग्राम में पेश कया त रमज़ान महिमान ठीकु आहे, रमज़ान महिमान आहे, पर असां दुनिया में महिमान आहियूं ऐं इंसान जेकॾहिं इहो सम्झे त असां दुनिया में घटि वक़्त जे लाइ आहियूं, त पोइ इंसान जी यकीनन कोशिशि हूंदी त हू हर पंहिंजो अमल ईमानदारी सां पेश करे, जिथे जिथे बि हुजे पंहिंजी ख़िदमतूं ईमानदारी सां पेश करे, पंहिंजे रिश्तनि में सचो हुजे, पंहिंजे कम सां सचो हुजे, हुनजी ज़ात सां कंहिं ॿिए खे नुक़सानु न पहुचे। मुफ़्ती साहिबु इंतिहाई शुक्रगुज़ार आहियां, अव्हांजे वक़्त जी अव्हां आया, अव्हांजी प्रेज़ेंस सां असांजो प्रोग्राम माशाअल्लाह सां तमामु ख़ूबसूरत अंदाज़ में असांजे तमामु नाज़रीन ताईं पहुतो। नाज़रीन, मुफ़्ती मोहम्मद आसिफ़ ख़ासकली साहिबु जनाब असांजे प्रोग्राम में मौजूदु रहिया, जंहिंजी ज़ुबानी अव्हां ख़ूबसूरत गुफ़्तगू ॿुधणु नसीब फ़रमाई। अच्छा जी जनाब, असांजे प्रोग्राम में कारी मोहम्मद नईम ताहिरी साहिबु जनाब मौजूदु रहिया, जिन जो ॾाढो ख़ूबसूरत आवाज़ु आहे, जिन तिलावत कंदा आहिनि, यकीनन ॾाढे ख़ूबसूरत आवाज़ में कंदा आहिनि, नातिया कलाम हमेशह ख़ूबसूरत अंदाज़ में पेश कंदा आहिनि, अव्हांजी बि मां शुक्रगुज़ार आहियां। ऐं हाफ़िज़ मोहम्मद आमिर सईदी साहिबु जिन जी बि मां शुक्रगुज़ार आहियां। माशाअल्लाह
स्टार्ट जॾहिं प्रोग्राम जो वरितो त संदन ख़ूबसूरत आवाज़ में तिलावत क़ुरान करीम सां प्रोग्राम जो आगाज़ सां वरितो। ऐं सभु महिमान नेल्सन पेंट्स जा बणिजा ऐं अवां सभिनीनि जे वक़्त जी आऊं थोराए थी आहियां। नाज़रीन, अवां खां मां इजाज़त वठंदसि, पर पहिरियों मां ॿुधाईंदी हलंदसि त अज़मत रमज़ान सां साथ कंहिंजो मौजूदु रहियो। पूरी ट्रांसमिशन में अज़मत रमज़ान सां साथ मौजूदु रहियो नेल्सन पेंट्स जो। नेल्सन पेंट आला मयार जो नेशनल पेंट ब्रांड आहे रंग ज़िंदगीअ जो। ऐं नेल्सन पेंट 25% वधीक अव्हांखे कवरेज ॾींदो आहे, जंहिंसां अव्हां घटि पेंट जे मिक़दार में वधीक जॻह खे रंग करे सघंदा आहियो। ऐं हिननि जो जेको टाइटल आहे रंग ज़िंदगी जो, ॾाढो ख़ूबसूरत आहे। ज़िंदगी जा रंग यकीनन ख़ूबसूरत थींदा आहिनि। अच्छा जी जनाब, उन सां गॾोगॾु भरपूर सहकार मौजूदु रहियो वाइटल टी जो, वाइटल पियो ज़िंदगी जियो। ऐं अज़मत रमज़ान में साथ मौजूदु रहियो क्विज़ जो, क्विज़ ऐं रमज़ान ताज़गी मिठास जो बहितरीनु मेलाप, क्विज़ ज़ाइक़े जी रिवायत, हर घर जी सुञाणप। इफ़्तार जो मज़ो तॾहिं ईंदो आहे जॾहिं हुजे क्विज़ जो थधो शरबत गॾु। नाज़रीन, यकीनन अव्हीं पंहिंजे हींअर दस्तरख़्वान ते मौजूदु हूंदा। इफ़्तारी जो टाइम बिल्कुलु क़रीब आहे। अलाह तव्हांजो हामियो नासिर हुजे। पंहिंजी दुआउनि में असांखे बि ज़रूरु यादि कंदा कयो। मूंखे ॾींदव इजाज़त, मुंहिंजे आयल मुअज़्ज़िज़ महिमाननि खे इजाज़त ॾींदव, मुंहिंजी इंटायर टीम खे इजाज़त ॾींदो। अलाह निगरबान। वेंदे वेंदे ख़ूबसूरत नातिया कलाम असां पेश कंदा वेंदासीं ऐं ख़ूबसूरत आवाज़ हूंदो कारी मोहम्मद नईम ताहिरी साहब जनाब जो। मोमिन की पहचान अली है, मोमिन की पहचान अली है, वलियों का सुल्तान अली है। मोमिन की पहचान अली है, वलियों का सुल्तान अली है। मेरे नबी ने है फरमाया, मेरे नबी ने है फरमाया, मेरा जिस्म और जान अली है, मेरा जिस्म और जान अली है, वलियों का सुल्तान अली है। मोमिन की पहचान अली है, वलियों का सुल्तान अली है। हिजरत की शब सबने देखा, हिजरत की शब सबने देखा, आका पर कुर्बान अली है, आका पर कुर्बान अली है, वलियों का सुल्तान अली है। जिसकी दीद इबादत ठहरी, जिसकी दीद इबादत ठहरी, वो कामिल इंसान अली है, वो कामिल इंसान अली है, वलियों का सुल्तान अली है। और जिसके रोब से कुफ्र है लर्ज़ा, जिसके रोब से कुफ्र है लर्ज़ा, वो शेरे यज़दान अली है, वो शेरे यज़दान अली है, वलियों का सुल्तान अली है। मोमिन की पहचान अली है। अज़मत रमज़ान